बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। द मॉर्निंग ऑफ धरती में आया अवां जी मेज़बान प्रह सैयद मुसागर मुझा मेज़बान साथी मौजूद हैं नसीर गोपांग। उम्मीद है अवां सब ठीक हुंदा, मज़े में हुंदा। जेकॾहिं आऊं सुभाणे जी ॻाल्हि करियां त सुभाणे पूरे पाकिस्तान ऐं स्पेशली सिंध जी ॻाल्हि करियां त सिंध में जेको आहे उहो ब्लैक डे करे मञियो वञे थो, उनखे ब्लैक डे करे मञियो वञे थो। उहो उनजे करे छो जो उन ॾींहं ते असांजो जेको आहे उहो असासो असांजी जेका शहीद राणी जेका हिकिड़ी रोल मॉडल हुई, मतिलबु सिर्फ़ु औरतुनि लाइ न, पूरी जेके बि इंसानियत आहे या जेके पॉलिटिक्स में स्पेशली अचनि था त उन्हनि लाइ हिकिड़ी रोल मॉडल हुई। जेके बि पॉलिटिक्स में अचनि था त पहिरीं उन्हनि खे ॾिसनि था, उन्हनि जी हिस्ट्री ॾिसनि था, उन्हनि ते पढ़नि था त उन्हनि जूं छा एक्टिविटीज़ हुयूं, उन्हनि छा छा कयो। ऐं उनखां पोइ उन्हनि जो जेको मुस्लिम दुनिया जी जेका आहे उहा पहिरीं वज़ीर आज़म वुमेन वज़ीर आज़म हुई। ऐं उनखां पोइ उन्हनि जूं जेके हेतिरियूं ख़िदमतूं जेके सर अंजाम ॾिनियूं, उन्हनि जेका पहिरीं वुमेन जेका आहे उहा बैंक पाकिस्तान में खोलराई ऐं वुमेन खे हर किथे इनकरेज कंदे नज़र आयूं, हर किथे मोटिवेट कंदे नज़र आयूं। पोइ उहा पॉलिटिक्स हुजे या कहिड़ो बि जेको आहे उहो बैकग्राउंड हुजे पुठियां या स्टेज हुजे, उन्हनि हमेशह जेको आहे उहो औरतुनि खे या जेके बि आहिनि अवाम उन सभिनी खे मोटिवेट कयो आहे, इनकरेज कयो आहे। ऐं उनखां अलावा जेके पोलियो जा ड्रॉप्स हुआ उहो बि बेनज़ीर जेको आहे उहो शहीद राणी जे दौर में लॻा ऐं उनखां पोइ उहो उनजी जेका जर्नी शुरू थी। ऐं उहो बिल्कुलु पस मंज़र यादि आहे जॾहिं हू 18 अक्टूबर ते कराची में लैंड थियूं हुयूं ऐं उनखां पोइ 27 डिसंबर ते जेको आहे उहो रावलपिंडी में जेको धमाको थियो हो। ऐं उहो जेकॾहिं आऊं मतिलबु अगरि पंहिंजी कैफ़ियत ॿुधायां त मतिलबु उहो विसरण जहिड़ो न आहे। जॾहिं उहा ॻाल्हि ॿुधी हुई, ख़बर ॿुधी हुई, मूंखे एतिरी सम्झ न हुई तॾहिं, पर मूंखे इहो वाक़ियो ज़रूरु यादि आहे असांजे घर में। त घर में इहो थियो हो त जॾहिं इहा न्यूज़ आई हुई टीवी ते त बाबा रूम में वेठल आहे, पुफी वग़ैरह सभु वेठल हुआ ऐं बाबा खे मूं कॾहिं रोईंदे न आहे ॾिठो एतिरो ख़ासि न। त जॾहिं इहा न्यूज़ आई हुई त बाबा खे मूं रोईंदे ॾिठो। बाबा खां मूं पुछो बाबा छा थियो आहे, बाबा जवाबु ॾियण बिना ॿाहिरि वियो। उनखां पोइ अम्मा मूंखे ॿुधायो पूरो पस मंज़र ते छा थियो आहे, छा न थियो आहे ऐं पूरी स्ट्रगल ॿुधाई। ऐं उनखां पोइ मतिलबु मूंखे बि ॾुख थियो, बल्कि जेका बि उते अवाम हुई या उते जेको उन्हनि जो हालत थी हुई, उनजा हशर थिया हुआ ऐं उनखां पोइ जेको उहे माण्हू मातम वारी कंडीशन में हुआ, त आउं चई सघां थी त उहा करबला खां वधीक मतिलबु उहो करबला वारो मैदान ई असांखे नज़र आयो हो उन टाइम ते। शहीद बेनज़ीर थी, शहीद बेनज़ीर थी, गली गली शहीद थी, सहन सहन शहीद थियो, दरी दरी शहीद थी। शहीद बेनज़ीर थी, गली गली शहीद थी, हसास दिल शहीद थी, हवास भी शहीद थिया। शहूर जो शहीद थियो, खुशी गमी शहीद थी। शहीद बेनज़ीर थी, गली गली शहीद थी, सहन सहन शहीद थियो, दरी दरी शहीद थी। शहीद हिक निज़ाम थियो, शहीद ॼण अवाम थियो, सभई सिफ़ूं शहीद थियूं, कड़ी कड़ी शहीद थी। शहीद हिक न सिंध थी, शहीद ॼण वफ़ाक़ थियो, शहीद एतमाद थियो, इकी ॿधी शहीद थी। शहीद बेनज़ीर थी, गली गली शहीद थी, सहन सहन शहीद थियो, दरी दरी शहीद। ज़बरदस्त भेटा मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे ऐं सरमन चांडियो साहब जी नो डाउट जेका शाइरी अवां पढ़ी ऐं न रुगो सरमन चांडियो साहब पर न रुगो सिंध बल्कि समूरे पाकिस्तान खां ॿाहिरि जेके वेठल माण्हू आहिनि उन्हनि जेतिरो कुझु लिखियो ऐं इहो तारीख़ में आहे त बेनज़ीर भुट्टो साहिबा जी शहादत जेतिरो कुझु लिखियो वियो इंटरनेशनल लेवल ते नेशनल शायदि दुनिया में कंहिं लीडर जे लाइ एतिरो लिखियो वियो हुजे। तमामु घणी शाइरी थी, उन ते आर्टिकल लिखिया विया, केतिरा ई उन ते किताब हींअर ताईं अची चुका आहिनि ऐं अञा अचनि पिया था ऐं ज़बरदस्त भेटा उन्हनि खे मां पेश कई। नो डाउट उहे मंज़र असांखे बि यादि आहिनि 18 अक्टूबर 2007 जा कराची में उन्हनि जी लैंडिंग ऐं उते बि ब्लास्ट थिया ऐं उनखां पोइ वरी जॾहिं उहो रावलपिंडी में वई उहो समूरो जलसो समूरी तक़रीर हिकु हिकु लफ़्ज़ अॼु बि असांखे यादि आहे त मेरा मुल्क मेरी धरती मुझे पुकार रही है ऐं जंहिं अंदाज़ में उन्हनि उहा तक़रीर कई पई ऐं इन जलसे खां हिकु राति पहिरियां उनखे इहो ॿुधायो बि वियो हो त जेके मुख़्तलिफ़ रिपोर्ट्स आहिनि तव्हां ते अटैक थींदो, पर तंहिंजे बावजूदि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो इंतिहाई दिलेरी जो मुज़ाहिरो कंदे उते पहुती ऐं उन्हनि चयो त जेकॾहिं मां वटि इहे रिपोर्ट्स आहिनि त ख़ुदकुश बमबार जेके आहिनि उहे पिंडी में दाख़िल थी चुका आहिनि
अव्हां जो कमु आहे तव्हां उन्हनि ख़ुदकुश बमबारनि खे रोकियो, बल्कि मूंखे न रोकियो इहो जलसो करण खां। ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ते वई ज़बरदस्त जलसो थियो ऐं जलसे खां वापसि जॾहिं हू आई पे हेठि बि लथी त ॾाकणनि ते उहे मंज़र अॼु बि जॾहिं टेलीविज़न स्क्रीन ते हलंदा आहिनि त नो डाउट अखियूं अश्कबार थी वेंदियूं आहिनि। ऐं जॾहिं हू पंहिंजी गाॾी में वेठियूं आहियूं तंहिंखां पोइ इहो जॾहिं धमाको थियो, रोज़ानी सोभ में असीं कमु कंदा हुआसीं, ज़हीर मीरानी साहिबु असांजो एडिटर हूंदो हो। उन ॾींहुं ते इतफ़ाक़ ईअं थियो जो मूं शेख हयास जो बि ॾींहुं हूंदो आहे त उनजो कलर एडिशन पे तयारु करायो, कलर एडिशन वग़ैरह बि कढंदा हुआसीं ईअं। उहो पूरो कमु तयारु थी चुको ऐं अचानक सां इहा ख़बर अची वई त पोइ त ज़ाहिर आहे समूरी आफ़ीस जेका हुई ऐं जीअं मां ॿुधायो त उते मातम हो ऐं ज़हीर साहिबु सभिनी खे संभालींदा पियो अथनि, इंक्लूडिंग मी, ॿिया को दोस्त किथे किरियो पियो, को किथे, ऐं सॼे मुल्क जो इहा सूरत हाल हुई। ऐं कंहिं लिखियो हो ऐं ज़बरदस्त लिखियो हो त न रुगो इंसान बल्कि ईअं सम्झो त कारूंझर खां वठी हिमालय जे पहाड़नि ताईं पहाड़ बि रुना हूंदा। ऐं उहा जेका असीं दावा कंदा हुआसीं ऐं जंहिंमें हक़ीक़त बि हुई त बेनज़ीर भुट्टो चइनी सूबनि जी ज़ंजीर हुई, उन जहिड़े अंदाज़ सां सॼे मुल्क खे ॻंढे रखियो। उहा हिकिड़ी कड़ी हुई ॼण त उहा रुगो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत न हुई, बल्कि जीअं मां शेर पढ़ियो त उहो पूरो ॼण वफ़ाक़ ते हमिलो हो। ऐं उहा जेका कड़ी जंहिं सभिनी खे ॻंढे पे रखियो, उन कड़ी खे ई ख़तमु कयो वियो। इंटरनेशनल लेवल जी जेका साज़िश हुई ऐं ज़ाहिर आहे मुल्की लेवल जा जेके मोहरा हुआ उहे उन में इस्तेमालु थिया ऐं उनखां पोइ जेका पाकिस्तान जी अॼु सूरत हाल आहे समूरी दुनिया जे साम्हूं आहे। ऐं जेकॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो अॼु हुजे हा, 14 साल थी विया आहिनि उनजी शहादत खे, त अॼु पाकिस्तान न ॼाण किथे हुजे हा। पहिरीं ग़लती जेका थी उहा त ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब खे फाही ॾियणु हो। उनखां पोइ जेका वॾी ग़लती थी, जेका अज़ीम लीडर जंहिं हिन मुल्क खे संभालियो पिए ऐं संभालण जी कैपेसिटी जंहिं रखी पई मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, उनखे असांखां खसियो वियो ऐं जन बि खसियो उहे हिन मुल्क जा यकीनन सॼण न आहिनि। सो कुझु सिटूं आहिनि, ज़ीशान साहिल उर्दू जा बहितरीनु शाइर, उहे सिटूं अव्हां जी नज़र कयूं था ऐं मुख़्तसर लफ़्ज़नि में उन्हनि खे ट्रिब्यूट पेश कयूं था मुहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे। सुभाणे जीअं ॿुधायो त उन्हनि जी 14वीं वरसी आहे ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में न रुगो पाकिस्तान पर पाकिस्तान खां ॿाहिरि बि वरसी जूं जेके तक़रीबूं आहिनि उहे थियनि पियूं। ऐं नो डाउट वरी जॾहिं इहो ॾींहुं अचे थो जीअं मां चयो त ब्लैक डे, सो उहे समूरा ज़ख़म जेके आहिनि साल साल ते वरी ॼण त ताज़ा थी पवनि था। सो ज़ीशान साहिल ज़बरदस्त सिटूं लिखियूं आहिनि, छाकाणि त असांखां पोइ जेका जनरेशन जंहिं बेनज़ीर भुट्टो साहिबा खे न ॾिठो, में बि उहे असांखां पुछनि त बेनज़ीर भुट्टो कीअं हुई, उनखे कीअं ॾिठो, जो उन पस मंज़र में आहे त वक्त के गुज़रने पर वो जो भूल जाएंगे बेनज़ीर कैसी थी, वक्त के गुज़रने पर वो जो भूल जाएंगे बेनज़ीर कैसी थी, हम उन्हें बताएंगे बेनज़ीर ज़िंदगी के माथे पर एक लकीर जैसी थी, रोज़ व शब के ज़िंदा में एक असीर जैसी थी, शहर के गरीबों की एक अमीर जैसी थी, जबर की निगाहों में एक तीर जैसी थी, बेनज़ीर भुट्टो बस बेनज़ीर जैसी थी। जंहिंजी का नज़ीर न हुजे, जंहिंजो को मिसाल न हुजे। ऐं नो डाउट ही उहा शख़्सियत हुई अॼु ॾींहं ताईं उनजो को बि मिसाल कोन्हे, को बि मट, को बि उनजो सानी कोन्हे ऐं शायदि न को थी सघे। ऐं अञा ताईं जेकॾहिं असां आम स्पेशली जेके सिंध जे ॻोठनि जी ॻाल्हि करियूं त उन्हनि में अञा ताईं इहो ई आहे त राणी बेनज़ीर राणी जो पुटु आहे या उनजो हस्बैंड आहे या पीपी उन्ही जे नाले सां अञा ताईं हले पई। भुट्टो अञा ताईं उहो ज़िंदा आहे, अञा ताईं इहो ई चयो वञे थो। ऐं हू हुई एतिरी ख़ूबसूरत बाबा जी पिंकी हुई ऐं जंहिंजी तारीफ़ जेतिरी कजे ओतिरी घटि आहे। ऐं उन्हनि जो जेको किरदार हो या उन्हनि जो जेको कमु हो, पूरी कंट्रीब्यूशन जेको हो पूरे मुल्क लाइ, उनखां पोइ इंटरनेशनली जेको उन्हनि जो एफर्ट्स हुयूं उहे साराह जोॻियूं हुयूं। बिल्कुलु। ऐं नाज़रीन उन ते जेतिरो ॻाल्हाइजे सो घटि आहे। सुभाणे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त धरती टीवी जी स्क्रीन ते तक़रीबन समूरो ॾींहुं अव्हांखे उन हवाले सां ख़ुसूसी नशरियात जेका आहे उहा नज़र ईंदी, मुख़्तलिफ़ दानिशुरनि सां, अदीबनि सां, शाइरनि सां ऐं सियासतदाननि सां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी शख़्सियत, उनजे कमु ऐं उन जेके बि कंट्रीब्यूशन्स आहिनि उन ते ख़ुसूसी ट्रांसमिशन शुरू थींदी। सो यकीनन उहा बि अव्हां ॾिसिजो। सो उनजे करे असीं अॼु उन ते मुख़्तसिर था ॻाल्हायूं, टाइम लिमिट बि आहे। सो हिते असीं वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ जीअं ई वापसि ईंदासीं त अॼु जेका असांजी महिमान शख़्सियत आहे उन सां अव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं ऐं नो डाउट अव्हां सां मुलाक़ात करे अव्हांखे बि प्राउड फील थींदो। उन्हनि जूं ख़िदमतूं एतिरियूं आहिनि ऐं
ही जेको शहर आहे उनजी कराची शहर उनजी मालिकी करण जे हवाले सां उन्हनि तमामु घणी स्ट्रगल हलाई अॼु खां 30 साल पहिरियां। को समाजी कम हुजनि, शागिर्द सियासत हुजे, अदब हुजे या वरी सहाफ़त हुजे, उन में उन्हनि पाण मञायो, हिकिड़ो वॾो नालो ठाहियो। पर गुज़िरियल 30 सालनि खां हू ॿाहिरि रहनि था, शिकागो में रहनि था, पर उन्हनि जेका दावा आहे उहा बिल्कुलु हक़ीक़त ते ॿधल आहे त उहे हिकु कलाक जे लाइ बि सिंध खां जेको आहे सो डिस्कनेक्ट न थिया आहिनि। ॾाढो वेल अवेयर आहिनि सिंध जे इश्यूज़ जे हवाले सां, उन्हनि खे ख़बर आहे। हा, उन ते सुठो ॻाल्हाए सघनि था ऐं पल पल जी उन्हनि खे ॼण त ख़बर पवे थी। हींअर बि उन्हनि जा सिंध धरती जे लाइ, शहर कराची जे लाइ वॾा ख़्वाब आहिनि। हू उन जे लाइ घणो कुझु करणु चाहिनि था ऐं उन्हनि जा जेके गीत आहिनि उहे बि ॾाढा मशहूरु आहिनि। ऐं हिकिड़ो त अहिड़ो गीत आहे जेको मैडम आबदा परवीन ॻायो आहे ऐं सिंध वासी शायदि ई को अहिड़ो सिंधी हुजे जंहिंखे उहो गीत न ॿुधल हुजे, यादि न हुजे या ॿुधल न हुजे। उहो ईअं सम्झो त क़ौमी गीत जो दर्जो रखे थो ऐं घटि माण्हुनि खे ख़बर आहे त उहे सिटूं उन्हनि जूं लिखियल आहिनि। सो उहे केरु आहिनि, कुझु ई घड़ियुनि खां पोइ अवां जी उन्हनि सां करायूं था मुलाक़ात। हिते वठूं था असीं मुख़्तसिर ब्रेक। असां सां गॾु रहिजो। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरती में अवां सभिनी खे चऊं था भलीकार। ऐं हिन वक़्तु जंहिं महिमान शख़्सियत असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे, सच पुछो त उनजो इंट्रोडक्शन कराइण खां पहिरियां आउं काफ़ी लहरायां पियो। उहो इन करे बि त हू सहाफ़त में मुंहिंजा आइडियल रहिया आहिनि। तोड़े जो उन्हनि सां मुंहिंजी मुलाक़ात अॼु पहिरियों भेरो थी आहे, पर सोशल मीडिया जे थ्रू असीं हिक ॿिए सां राब्ते में रहिया आहियूं। ऐं लहराइण जो सबबु हिकिड़ो इहो बि आहे जो मुल्की लेवल ते, इंटरनेशनल लेवल ते सहाफ़त में अल्हम्दुलिल्लाह उनजो हिकिड़ो वॾो नाव आहे स्टिल। ऐं हुननि जेके इंटरव्यूज़ कया मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जा, उहे बि वॾियूं वॾियूं शख़्सियतूं हुयूं। सो उन्हनि जो इंटरव्यू करणु नो डाउट असां जहिड़नि माण्हुनि जे लाइ सोचणो थो पवे त को अहिड़ो को लफ़्ज़ न निकिरी वञे। सो कोशिशि कंदासीं त को बहितर असीं प्रोग्राम करे सघूं था। हा, यस। ऐं असां लाइ नो डाउट फ़ख्र जी ॻाल्हि आहे। सो हू डिघे अरसे खां रहनि त सिंध खां परे था, पर उन्हनि जी दावा आहे जेका हक़ीक़त ते मुश्तमिल आहे त उहे हिकिड़े कलाक जे लाइ बि सिंध खां डिस्कनेक्ट न थिया आहिनि। सिंध जे इश्यूज़ ते जेके सिंध में रहंदड़ असांजा दानिश्वर आहिनि, अदीब आहिनि, सहाफ़ी, उन्हनि खां वधीक वेल अवेयर हू पाण रहनि था। ऐं उन्हनि जी शख़्सियत जा ॿिया त खोड़ हवाला थी सघनि था, पर उन्हनि जो जेको हिकिड़ो लिखियलु गीत आहे जेको हिन वक़्तु सिंधियुनि जे लाइ हिकिड़ो क़ौमी गीत जो दर्जो रखे थो, उन ॾे तोड़े परॾे में जेका उन्हनि जी सुञाणप ठाही, सो उहो गीत आहे। ऐं जॾहिं उन्हनि जा ॿोल अव्हांजे ॾाढो शेयर कंदुसि अव्हां सां, त यकीन अव्हां सम्झी ईंदा त अॼु जी असांजी महिमान शख़्सियत केरु आहे। उहो गीत आहे, हिन जनम हुन जनम लाइ वचन थो कयां, मां जिते बि हुजां सिंध तुंहिंजो थियां। सो साईं एसाक पिनियो साहिबु अॼु असांजा महिमान आहिनि जेके शिकागो खां आयल हुआ। सो असां मौक़े जो फ़ाइदो वरितो। साईं, असां पंहिंजे प्रोग्राम में ठीकु आहियो? ऐं नो डाउट इन में को हू लफ़ाज़ी कोन हुई। सो जॾहिं अव्हां जहिड़ियूं शख़्सियतूं साम्हूं वेहनि थियूं त माण्हू खे तोरे तके ॻाल्हाइण थो पवे त किथे मूंखां को अहिड़ो लफ़्ज़ न निकिरी वञे, का कमी कोताही थिए त एडवांस में असीं माज़रत। तव्हांजा लख थोरा। ठीकु आहियो? महिरबानी। जी जी प्लीज़ सर, तव्हां पंहिंजी जहिड़ी लाइफ जर्नी खे थोरो एक्सप्लेन कजो असांखे। लाइफ जर्नी ॾाढी ॾुखी आहे, मतिलबु जेका आहे स्ट्रगल आहे। सेल्फ मेड जीअं माण्हू चवंदा आहिनि त उहा ही बिल्कुलु सेल्फ मेड माण्हू आहे। असां पढ़ाई जे हिसाब सां या जेको सोशल स्टेटस आहे उन हिसाब सां किन माण्हुनि खे हिकिड़ी शइ जेका असां ठहियल ठुकियल मिलंदी आहे, हिन माण्हुनि खे अपॉर्चुनिटीज़ मिलंदियूं आहिनि, तालीम जूं मिलंदियूं आहिनि, इदारनि जूं मिलंदियूं आहिनि, एक्सेस मिलंदो आहे, उहो बि हूंदो आहे, ऐं पोयां सपोर्ट हूंदी आहे। इहे सभु शयूं पाण खे कोन हुयूं। हिकिड़ो नंढो ॻोठ हो, उन ॻोठ में हींअर बि नंढो ई ॻोठ आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा त हींअर उहो ॻोठ असां वटि शहर वॾा थी विया आहिनि। जीअं कराची असांजे आॾो हुई त कराची नीपा खां परते कुझु बि न हूंदो हो जॾहिं असां हिते कराची यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआसीं। त हींअर अधु कराची नीपा खां परियां थी वई आहे। पर मूंखे हैरानी थींदी आहे त असांजो ॻोठ जेको आहे उहो सुसी वियो आहे। उहो जेको ॻोठ जेको असां छॾे आया हुआसीं उन जो अधु थी वियो आहे हींअर। ॻोठ त हिकिड़े नंढे ॻोठ सां तालुक़ु आहे। उन में प्राइमरी स्कूल, हिकु प्राइमरी स्कूल, हिकु क्लास रूम, ऐं हिकिड़े ई क्लास में हिकु कमरे में जेके पंजनि पहिरें क्लास खां वठी 5 क्लास ताईं हिकु टीचर पढ़ाए, उहो बि सिंधीअ में। उन खां पोइ जेका मिडिल स्कूल थियो 7वीं 6वीं 7वीं 8वीं थी, उहो वरी असां ॿिए 3-4 माइलनि जे फ़ासिले ते ॿियो ॻोठ हो, उते वियासीं बेर शरीफ़। उन खां पोइ कंबर मां मैट्रिक कईसीं, 9हीं 10हीं, वरी फस्ट ईयर इंटर लाड़काणे मां। इहो सफ़र हलियो आहे ईअं जेको आहे। त
त उतां करे सिंध यूनिवर्सिटी में थोरो टाइम मां पढ़ियुसि, पर घणो टाइम वक़्तु पोइ मुंहिंजो कराची यूनिवर्सिटी में थियो, उतां माइग्रेशन करायसि। त हिकु नंढे ॻोठ खां निकिरी पोइ तव्हां कराची यूनिवर्सिटी में अचो, ऐं कराची यूनिवर्सिटी में बि अंग्रेज़ी डिपार्टमेंट में जेको उतां जो टॉप जो जेको आहे सो असां सां जेके बि गॾु स्टूडेंट हूंदा हुया, उहे या त KG ऐं इंग्लिश मीडियम जा पढ़ियल हूंदा या हाई फैमिली सां तालुक़ु रखंदा हुआ। असां त महिनतूं करे मज़दूरियूं करे शाम जो स्कूलनि में पढ़ाए ऐं पंहिंजो फीस भरे हॉस्टलनि जा ख़र्च ॾेई करे ईअं पढ़ियासीं। पर हिन पढ़ण दौरान बि ईअं कयोसीं त CSS बि पास करे वियासीं। ऐं ॾिसो इहो जेको सेल्फ मेड माण्हू हूंदो आहे न, उहो हुनजी शख़्सियत मां उहा झलक ईंदी आहे। भई मुंहिंजे पोयां हुजे त सोने जो चिमचो वात में खणी, उहो न आहे त उहो माण्हू प्राउडली चए थो त यस इहो मूं पाण कयो आहे। मौला अली जो बि शायदि कोलाइत इहो न ॿुधा त मुंहिंजो बाबा छा हो, इहो ॿुधा त तूं पाण छा आहीं। सो डिपेंड थो करे ऐं उन माण्हू खे ज़ाहिर। अच्छा, पोइ ही अदब तरफ़ सिंधी अदबी संगत में एक्टिव था रहो, शागिर्द सियासत में एक्टिव रहणु, शेरो शाइरी करणु, सहाफ़त जहिड़े शोबे में अचणु, सो इहा सभु अव्हांजी इहा बि चॉइस हुई पंहिंजी पाण? दरअसल सहाफ़त ॾे जेका शइ वठी वई न, तव्हां जेके ॾिसो हिकिड़ी शइ हुई, कंहिं माण्हू मूंखां उते अमेरिका में पुछियो हो त सहाफ़ी जेके सहाफ़त तव्हां कीअं था ॾिसो, मां हुनखे चयो त हिते जी जेका अमेरिका जी जेका सहाफ़त आहे उहा मुख़्तलिफ़ आहे, ऐं असां जेका पंहिंजे दौरे जी सहाफ़त ॾिठीसीं उहा मुख़्तलिफ़ हुई। तव्हां जेकॾहिं ॾिसंदव हींअर खां 40-50 साल अॻु में जेके बि सहाफ़ी हुआ, उन्हनि जो जेकॾहिं तव्हां बैकग्राउंड ॾिसंदव त उन में 2 शयूं हूंदियूं बैकग्राउंड में, हिकु अदब ऐं ॿियो सियासत। या उहे स्टूडेंट्स पॉलिटिक्स मां आया हूंदा या के राइटर हूंदा, शाइर हूंदा, अदीब हूंदा, छो जो अदब ऐं इन जो जेको आहे सो हिन सां सहाफ़त सां वॾो जेको आहे सो वास्तो आहे। ऐं हींअर त माण्हू यूनिवर्सिटीज़ मां जेकॾहिं पढ़ी अचनि था जेके स्टूडेंट्स वग़ैरह, उहे सिर्फ़ु पढ़नि था पर उहे कढ़नि नथा, जो उन्हनि खे ख़बर पए। तंहिंजे करे मुंहिंजो जेको अदब सां वास्तो हुयो, शेरो शाइरी सां, मां कहाणियूं बि लिखियूं, 1-2 मज़ाहिया कहाणी बि लिखी, इब्राहिम हजम जो पहिरियों इश्क। अच्छा, इब्राहिम हजम। ऐं उन में जेका असां काफ़ी उहा कहाणी मुंहिंजी छपी, ऐं ॾाढी मज़ाहिया कहाणी आहे। मूंखे पाण हींअर बि कॾहिं पढ़ंदो आहियां त मूंखे ॾाढी वणंदी आहे, पर कहाणियुनि खां वधीक मां शाइरी, नंढापे खां शाइरी सां शौक़ु हो, ऐं उहा शाइरी कई प्राइमरी खां शुरू कई। ऐं जॾहिं हाई स्कूल में फर्स्ट ईयर इंटर में आयुसि त मुंहिंजी शाइरी छपी आहे नई ज़िंदगी में। ऐं उन में छपचण वॾी ॻाल्हि हूंदी, नई ज़िंदगी में आम शाइर जी शाइरी कोन छपंदी। फर्स्ट ईयर इंटर जे दौरान जेको आहे सिंधी अदबी संगत जो एक्टिव मेंबर हुयुसि लाड़काणे में। सिंध यूनिवर्सिटी में आयुसि त उते सिंधी अदबी, उते थोरो अर्सो रहियुसि, 8-10 महीना खनि, पोइ यूनिवर्सिटी बंदि थी वई त कराची हलियो आयुसि। पर उते सिंधी अदबी संगत में जेके वॾा नाला, अब्दुल कादिर जूणे जो, इमदाद हुसैनी ऐं माठीणो ओठो, इहे असां जेका असां हूंदा हुआसीं बिल्कुलु जेके घणे क़दुरु उन में शरीक थींदा हुआसीं या उन्हनि सां जेका असां उन खां सिखंदा हुआसीं। पर कराची में जेका सिंधी अदबी संगत मां जेको असांखे सबक़ु मिलियो, जेको सिखियोसीं, ॾाढो जेको आहे सो जीअं माण्हू खे न घड़े या तयारु कंदा आहिनि, त हिते सिंधी अदबी संगत में वॾा नाला अनवर पीरज़ादो, बदर अबड़ो, फ़कीर मोहम्मद लाशारी, ऐं पंहिंजो नकाश अब्दुर्रहमान नकाश जो जेको आहे, ऐं हिदायत मंगी, ताज बलोच, इहे वॾा नाला जेके आहिनि इहे उस्ताद हुया असांजा। पर इन्हनि इहे माण्हू असांखे ईअं कंदा, हिकिड़ो जेकॾहिं ग़लति कोई लफ़्ज़ लिखंदा हुआसीं या ग़लति जुमिलो जेको आहे सो ईंदो हो त रुआरे छॾींदा हुआसीं अदबी संगत में, त तव्हां हीअ ग़लति छो लिखियो, जेको आहे। त पोइ अदबी संगत जो हुन सां गॾु रहियो। मां अंग्रेज़ी लिटरेचर जो स्टूडेंट हुयुसि, पर सिंधी लिटरेचर बि मुंहिंजो हुयो सब्जेक्ट, ऐं पॉलिटिकल साइंस बि हुई। त उन दौरान ई मां लिखणु शुरू कयो हो अख़बारुनि में। हिलाल पाकिस्तान में मां लिखंदो हुउसि, जेकी मन जहान, उन में काफ़ी अरसो मां लिखिया इंटरनेशनल अफेयर्स ते। बिल्कुलु। ऐं शाइरी जे हिसाब सां, लिखण जे हिसाब सां, टीवी तां मुंहिंजो पहिरियों गीत हलियो 81 में, 80-81 में, विंझार प्रोग्राम थियो, उन एजाज़ उकेली नओं प्रोड्यूसर थियो, त उन विंझार प्रोग्राम पियो, उन में उनजो हुयो असलम आज़ाद साहिबु हुयो, पहिरियों जेको प्रोग्राम हो उन में वठी आया असांखे यूनिवर्सिटी मां, छो जो हिते कम्यूनिटी तमामु घटि हूंदी, त असांखे यूनिवर्सिटी मां वठी आया, मूंखे बि
अल्ताफ़ सूमरो ऐं ॿिया दोस्त छो त प्रोग्राम था कयूं असां वटि माण्हू ई कोन्हनि ॻाल्हाइण लाइ ऐं जेके माण्हू लिखण पढ़ण वारा आहिनि त उन में मुंहिंजो पहिरियों गीत हलियो ऐं उन खां पोइ उहो गीत यादि आहे? गीत यादि आहे, गीत उहो मुंहिंजो हिट गीत हुयो। पहिरें गीत त इहो थियो ईअं तरुण न पर ईअं जेकॾहिं ॿुधायो त कुझु सिटूं ई सही, पोइ हिन ते ज़रूरु ईंदासीं, हिन जनम हुन जनम जेको असां क़ौमी तरानो आहे त उहो कीअं हुनजो पस मंज़र बि ॼाणणु चाहींदा। उहो बि हिकिड़ो क़ौमी तरानो हो जेको मूंखां मतिलबु पहिरीं इंटरव्यू थिए थो, उन खां पोइ उहो हूंदो जेको प्रोग्राम हुयो उन में त सवाल जवाब कंदा हुआ, उनखे इनाम ॾींदा हुआ, पर एज़ अ गेस्ट घुराईंदा हुआ हिकिड़ो माण्हू। त मां एज़ अ गेस्ट हुयुसि, मूंसां इंटरव्यू कयूं, पुछऊं शाइरी जो, उन खां पोइ मूंखे चयूं तव्हां पंहिंजी का शाइरी ॿुधायो, त मां उनखे शाइरी ॿुधाई। उनखे ॻायो हमीद अली ख़ान, रजब अली वारनि जो भाउ जो उस्ताद हमीद अली ख़ान, उन ॻायो। ऐं धुन उनजी जंहिं माण्हू ठाही उहो मूंखां नालो उन विसरी आहे, पर ॾाढी धुन ठाही। मुंहिंजी मिठड़ी प्यारी सिंधड़ी तुंहिंजा छल सभु ॻोठ वसनि, सादा सूदा खेतनि में ई मारू सभु ख़ुशहाल हुजनि, तुंहिंजो उत्तर तुंहिंजो ओलह तुंहिंजो ॾखिण तुंहिंजो ओभर, हर हंसावा गाह फुटनि ऐं मारू सभु ख़ुशहाल हुजनि, खबड़ लाणियूं पट ते पेरूं, खबड़ लाणियूं पट ते पेरूं, वारीअ ते ॾिस की वाह मुंडेरूं, किरड़नि में कीअं ॾेलू ॾिसजनि, मारू सभु ख़ुशहाल हुजनि। हुन उनखे ॻायो जीअं उस्ताद बुखारी जो कासो हुयो, जीजल झोली ॾे पई लोली ॿोली, इन अंदाज़ में रिकॉर्ड थी वियो, हर शइ थी वई। उन खां पोइ ख़बर पई त उन्हनि सेंसर करे छॾियो की मुंहिंजी मिठड़ी प्यारी सिंधड़ी न हलंदो। अच्छा, दौर अहिड़ो। पोइ मूंखे चयूं को ॿियो ॿुधाए, पोइ वरी मूंखे चयूं कोई रोमांटिक क़िस्म जो हुजे, पर ठीकु आहे पाण हिकिड़ी आहे। पोइ हुन मां न आ चंड जी चांड्राण में तूं मां मिलो, आ चंड जी चांड्राण में तूं मां मिलो, तारनि ते छायल रोशनी ककरनि जे हिन काराण में तूं मां मिलो, ॾिस कीअं था गुल बि टिड़नि, ख़ुशबू गॾियल सुरहाण में तूं मां मिलूं, तूं जे रुसी परचायां मां, तूं जे रुसी परचायां मां, परचूं रुसूं ईअं पाण में तूं मां मिलूं, आ चंड जी चांड्राण में तूं मां मिलूं। पर हुन जेका धुन आहे न, इहे जेकॾहिं मां ॾाढी कोशिशि में आहियां त टीवी तां मिली वञे, ऐं उन जी जेका धुन ठहियल आहे उहा ॾाढी ज़बरदस्त आहे। इहो 80-81 में। अच्छा, जेकॾहिं हाणे हिन गाने जे पस मंज़र ते अचूं, हिन जनम हुन जनम लाइ, पोइ पाण ब्रेक ते बि वेंदासीं, चवनि पिया त इहो कीअं लिखियो वियो, वरी पोइ मैडम आबदा जो हुनखे ॻाइणु, अॼु त मां सम्झां थो शायदि को सिंध जो बच्चो ॿार हुजे जंहिंखे इहो न ॿुधो हुजे या जंहिंखे इहो पसंदि न हुजे, ऐं अलाए केतिरनि रागिननि खे ॻायो हूंदो पंहिंजे पंहिंजे अंदाज़ में। अच्छा, उहो कंहिं इंडिया जे हुयुसि दौरे ते अदीबनि सां गॾु, त हिकिड़े माण्हू हिकिड़े दोस्त मूंखे चयो, मूंखे ॾाढी दिलि सां ॻाल्हि लॻी हुनजी। हुन चयो यार तुंहिंजी जेका न इहा अघी वई आहे, अघे त पा न त मणनि खे मोट, अरे मोट त मण लिखियल आहिनि, ऐं इन खां वधीक ॿियूं ॾाढियूं सुठियूं शयूं आहिनि जेके मूंखे इन खां वधीक वणंदियूं आहिनि ज़ाती तौर जेके आहिनि। पर हे लॻी वियो हीउ आबदा परवीन हिनखे सोन करे छॾियो, मतिलबु हुनखे हथु चवंदा आहिनि हथु लॻे त ॿाहिरि हुआ तॾहिं लिखियो आहे अमेरिका में। इहो मां मुतासिर हूंदो हुउसि हिन खां ताजल बेवस जो ॻाईंदो हुयो, तुंहिंजे माण्हुनि खे सीने में सांडियो घुमां, तुंहिंजे लाणनि लाइ इन खे बि चंदन चवां, खीर तुंहिंजो पीआं वीर तुंहिंजो थियां, छा लिखी छा लिखां। ईअं मां करे करे हिनखे ईअं मतिलबु ईअं माण्हू जीअं ॻाईंदो आहे गुनगुन झुंगारींदो आहे, झुंगारींदो हुउसि ईअं, त ईअं पोइ ईअं झुंगारे झुंगारे जीअं मूड ठही वेंदो आहे माण्हू जो, त पोइ चवंदा आहिनि शाइरनि खे पेंसिल कन में पनो वर में हूंदो आहे, सो ईअं मतिलबु उहो लिखी छॾींदो हुउसि, मतिलबु ईअं लिखी छॾियो, पोइ ईअं हुनखे लिखियुमि। इहो ऐं ॿियो आकाश अंसारी जो कीअं रहां जलाल, भटकी पंहिंजो दग वञे जीअं को पखीअड़ो मंझ गगन, न जंहिंजो कोई आहेरो न आशियानो ऐं चमन। उहा गाॾी में लॻाए हुनखे फुल आवाज़ में जेको आहे ईअं इन्हनि खे ईअं ॿुधंदो हुउसि या कॾहिं ईअं, त तव्हां उन ते तव्हां ते जेको आहे न हिकिड़े क़िस्म जो तारी थी वेंदो, सहज तारी थी वेंदो माण्हू ते। उन ते पोइ मां उनखे उअं ई मतिलबु जीअं आबदा ॻाईंदी हिकु हिकु कलम हिकु मां, ईअं मां हुनखे ईअं ई जेको आहे ॻायो जेको आहे ईअं लिखियोमांसि। हा, अच्छा, जॾहिं मां लिखियो न त मूंखे इहो इनकम्पलीट हुयो हुन टाइम ते,
कुझु शयूं मतिलबु जीअं करेक्शन कंदो आहे माण्हू आख़िर में वरी सेकेंड थॉट ॾींदो आहे किथे कोई लफ़्ज़ जी घटि वधाई आहे वज़न ॿार में फ़र्क़ु आहे या कीअं आहे त उनखे ठीकु करण लाइ पोइ मां रिपीट करे छॾियो मुंहिंजी आदत ईअं आहे त खोड़ शयूं मुंहिंजियूं ईअं पियूं आहिनि हुन में वरी जीजी ज़रीना आई ससु ई ऐं जीजी ज़रीना आया उते रहियल आहे त जीजी खे मां ॿुधायो त मां हीअ हिकु नई शइ लिखी आहे जीजी चयो ॿुधाए पर ॿुधायोमांसि ईअं मतिलबु कचहरी कंदा हुआसीं वेही हिक ॿिए खे गीत ॿुधाईंदा हुआसीं मिड़ई जीअं माण्हू घर में वेहंदो आहे त मां चयो अञा इनकम्पलीट आहे त मूंखे चई त पोइ हिन कंप्लीट करणु मां तोखे 2 ॾींहं थी विया 2 ॾींहंनि में तोखे कंप्लीट करिणो आहे ठीकु आहे 2 ॾींहंनि में हुनखे घुमाए 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 ॻाए 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 जेको आहे सो ईअं करे वियसि छो जो असां उहो पोल्ट्री फार्म वारा त कोन आहियूं अॼुकल्ह त माण्हू लिखंदे अलाए छा था जेको आहे हिकु साल में कंहिं माण्हू ॿुधायो त 600 हुनजा जेके गीत रिकॉर्ड थिया आहिनि लिखिया केतिरा हूंदा पर 600 हुन गीत रिकॉर्ड कराया आहिनि जेके उहे मां चयो इहे त मतिलबु वॾी ॻाल्हि आहे जेका सो उनखे कयो उन खां पोइ साना में मां ॾाढो एक्टिव रहियुसि 5-6 साल वञण सां त सिंधी एसोसिएशन नॉर्थ अमेरिका में उनजा प्रोग्राम्स ॿियूं शयूं जेके आहिनि से अरेंज करण में ॿियनि शयुनि में वन ऑफ द एक्टिव मतिलबु साना जो उते बि नालो ईंदो हुओ त ॼण मुंहिंजो नालो हुन सां गॾु ईंदो हुओ या कोई बि कमकार हूंदो त हर को मूंसां कॉन्टेक्ट कंदो हुओ त पोइ आपदा खे कॉल कई उन प्रोग्राम जे हवाले सां अचे पई वाशिंगटन DC में कयोसीं असां प्रोग्राम हीअ 94 जी ॻाल्हि 94 में 94 जी कन्वेंशन थी त ईअं ॻाल्हाईंदे पोइ हुन सां इहा ॻाल्हि थी मां चयोमांसि तव्हां का नई शइ खणी अचो पुराणियूं असां त यकी 2-3 गाना आपदा परवीन जा ॿुधंदा हुआसीं 10 साल साॻिया जेके आहिनि त पोइ वरी इहो मां ॿुधायोमांसि मूं वटि आहे चई तव्हां वटि आहे मां चयोमांसि हा त चई ॿुधायो त पहिरीं मां हुनखे झूंगारे ॿुधायो मां चयो हीअ आहे तोखे वणे त ठीकु आहे न त मुंहिंजी आदत आहे कॾहिं बि न कंहिंखे इलाज कंदो आहियां त छपियो न वरी मां पाण रहियो आहियां पर पंहिंजी शाइरी कोन छपींदो हुउसि मां चवंदा त पंहिंजी शाइरी थो छपे ऐं ॿियनि खे इलाज बि कोन कंदो आहियां त को मुंहिंजो ॻायो या मतिलबु हीअं मतिलबु जंहिंखे वणे उहो जेको आहे ॻाए अञा त किताब बि कोन छपिरायो आहे जो को माण्हू उन तां ॻाए सघे अचणु घुरिजे हा अचणु घुरिजे ऐं हिन हींअर उहा ॿोरी भरे रखी आहे ईअं ॻाल्हि जेके हेॾे होॾे हुया हिकिड़ो त ज़िंदगी जे अव्हांजी यादूं जेके आहिनि जेके आत्मकथा चऊं उहा अव्हांजी ज़रूरु असां जहिड़नि जे लाइ घणनि जे लाइ उत्साहित हूंदी त शांति नगर जो बुनियादु रखणु ॿियो घणियूं ॻाल्हियूं आहिनि न त हिकिड़े इंटरव्यू में त समाप्त थी नथियूं सघनि जन शख़्सियतुनि जा अव्हां इंटरव्यू कया उहे पंहिंजो हिकिड़ो वॾो नाव पंहिंजे दौर जो उहे ज़रूरु शायदि थियणु खपनि मां सम्झां थो इहो अवामी आवाज़ जो जेको सिलसिलो असां कयोसीं तक़रीबन कोई 6-7 महीना हलियो उन में सिंध जो जेके चूंड शख़्सियतूं आहिनि उन्हनि जा इंटरव्यू आहिनि 2 पेजिस आहे पूरा 2 पेज हूंदा हुआ मूं वटि उहो इंटरव्यू ऐं इनखे इहो जेकॾहिं कंपाइल करे बुक आणिजे त इहो वॾो हिकिड़ो डॉक्यूमेंट आहे मां मूं वटि हुयो पर घर असां शिफ्ट कयोसीं ऐं जॾहिं मां हलियो हुयुसि त पोयां उन्हनि शयुनि जी मालिकी न थींदी आहे मालिकी मूं वटि त तमामु वॾो रिकॉर्ड हो हींअर बि रिकॉर्ड आहे मुंहिंजी आदत आहे साफ़ ई हुन जे नाते सां त जेका बि ख़बर हूंदी असांखे उस्ताद चवंदा हुआ त बाबा जेकॾहिं तव्हांखे साफ़ ई थियणो आहे त 2 शयूं कयो हिकु खौरो रखो ऐं ॿियो कैंची जेका शइ हुजे तव्हांखे जेका इंफॉर्मेशन मिले उनखे कटे उनखे जेका असां पने ते लॻाए पाण रखंदा वञूं फाइल ठाहियो छो जो जेसिताईं तव्हां डेटा न हूंदी जेसिताईं तव्हां वटि इंफॉर्मेशन न हूंदी तेसिताईं तव्हां का शइ लिखी नथा सघो ॻाल्हाए नथा सघो दलील नथा ॾेई सघो त उहा शइ मुंहिंजे वञण खां पोइ अॻिते पोइ थी पोइ आपदा खे मां लिखारायो मूंखे चई ग़ुलाम हसन खे लिखारायो उनखे लिखारायो त उन खिली ॾिनो ऐं मूंखे चई यार ॾाढी सुठी शइ आहे पर हिनखे अञा फैक्स कर मां ठीकु आहे पोइ वरी उते आई त मूंखे चई अदा तोरी त असांखे विसरी मां चयो का ॻाल्हि न आहे मूंखे परवाह ई न आहे मां चयो ठीकु आहे कॾहिं को दौरु ईंदो कंहिं ॻायो त ॻायो न ॻायो न ॻायो पोइ राति जो ॻाई ऐं उहो ॿुधाई सभिनी खे त मूंखे फ़ोन ते लिखारायो ऐं मां जेको हिन जी धुन ठाही आई आहे उन खां पोइ वापसि जॾहिं हिते 95 में जेको भिटशाह जो मेलो थियो उन में जेको ॻाई त उतां पोइ अनवर पीरज़ादो ॿिया दोस्त वेठा उन्हनि मूंखे उतां फ़ोन कई मोबाइल फ़ोन तां त यार हीउ तुंहिंजो गीत तुंहिंजो अनाउंस कयो आहे आपदा मेले ते पर पोइ जॾहिं हीउ चैनल शुरू थिया त इन खां पोइ मशहूरु थिया त मुंहिंजे घर वारनि खे बि तक़रीबन कोई 10 सालनि जी ख़बर न हुई त जेको अञा ताईं खोड़ दोस्तनि खे ख़बर न आहे ऐं के त माण्हू ईअं चवनि पिया त अच्छा तूं शाइरी बि कंदो आहीं छा ॿुधाए ऐं मूंखे जॾहिं इंडिया वञूं पिया त ताज बलोच सां ॾाढी घाटी दोस्ती ऐं अदबी हिसाब सां
त मूंखे ईअं हुजत में चवणु लॻो त अड़े तूं वरी शाइरी करणु शुरू कई, अड़े तुंहिंजो कहिड़ो गीत आहे? मां चवांसि मां हुते भुॻड़ा खपाइण ईंदो हुयुसि संगत माण्हू हुजत कंदो आहे। ब्रेक वठूं सर, असांजी ब्रेक थी अचनि पिया। हुनजी मुख़्तसिर ब्रेक वठूं था, जल्द वापसि अचूं था ऐं साईं इसाक़ तुंहिंजो साहिब सां अञासीं कंदासीं खोड़ सारियूं ॻाल्हियूं, ख़ासि तौर ते उहो ज़मानो जेको साईं वारनि से चवंदो ॿिज छटियो कराची में, अल्हम्दुलिल्लाह उहे हाणे वॾा वण थी चुका आहिनि ऐं अञा उन ते वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। केतिरी ज़रूरत आहे उन दौर जी सहाफ़त, अॼु जी जेका सहाफ़त आहे उनखे साईं कीअं पिया ॾिसनि ऐं उते जेके ॿाहिरि शिकागो में अमेरिका में संदनि मसरूफ़ियतूं रहियूं आहिनि उन ते बि मुख़्तसिर असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर ब्रेक खां पोइ। असां सां गॾु रहिजो। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे द मॉर्निंग ऑफ धरती में भलीकार चऊं था। साईं इसाक़ तुंहिंजो साहिब सां मौजूदु आहिनि। अच्छा सर, जेकॾहिं कराची शहर जो पाण ज़िक्र कयूं, नो डाउट सदियुनि खां ई शहर पंहिंजो रहियो, पर अव्हां जहिड़नि शख़्सियतुनि जो वॾो कंट्रीब्यूशन रहियो जो अॼु असीं हिते मौजूदु आहियूं, पंहिंजा घर आहिनि, उनमें नो डाउट कुर्बानियूं अव्हां जूं आहिनि। रस्ता अव्हां ठाहे ॾिना, पेचरा जीअं चइजनि, कंडा अव्हां साफ़ कया, अॼु अची उते असां उन दौर जो कराची अॼु खां 30 साल पहिरियां ऐं सिंधी माण्हुनि खे हिते आणण में जेको अव्हां जो ॿियनि दोस्तनि जो रोल रहियो, जेकॾहिं उन ते रोशनी विझो त जीअं अॼु जे नौजवान खे ख़बर पवे। उहो ॾाढो ॾुखियो दौर हुयो, हालांकि उन टाइम में कराची वाक़ई रोशनी जो शहर हुयो, पर मां उन ते लिखंदो हुयुसि हिलाल पाकिस्तान में, उहे बि कालम लिखिया, रोशनियुनि जे शहर में ऊंधा ॻोठ। हा, रोशन इहो मुंहिंजो तक़रीबन कोई सिलसिलो हुयो जेको 10-12 हिन ते कालम छपिया जेके आहिनि हिलाल पाकिस्तान में, रोशनियुनि जे शहर में ऊंधा ॻोठ। त जॾहिं कराची यूनिवर्सिटी में सिंध यूनिवर्सिटी बंदि थी त असां वटि ॿियो को ऑप्शन कोन हो ऐं ॿियो वरी मसाला हुया फाइनेंशियल, त माण्हू सर्वाइव कीअं करे, पोयां जेकॾहिं सपोर्ट न मिले माण्हू खे त सिंध यूनिवर्सिटी में माण्हू पढ़ी नथो सघे ऐं असां पढ़णु आया हुआसीं। पोइ वरी किन दोस्तनि जे सलाह सां इहो थियो त कराचीअ में खोड़ अपॉर्चुनिटीज़ आहिनि, माण्हू शाम जो जॉब करे सघे थो ऐं सुबुह जो पढ़ी सघे थो, तव्हां मास्तरी कयो, ॿियूं शयूं कयो हुयो त उन सां थी सघे थो। मां जॾहिं हिते आयुसि कराचीअ में अचे दाख़िला वरिती त मूंखे उहो ॾाढो सुठो लॻो, ऐं सर्वाइव करे वियुसि। जॾहिं मां हिकिड़ी शइ ॾिठी त हिते ॾाढो ईज़ी आहे, हिकिड़ो लोअर मिडिल क्लास जो माण्हू पढ़ी सघे थो, जेको माण्हू सिंध यूनिवर्सिटी में अफोर्ड नथो करे सघे उहो हिते करे सघे थो। त पोइ असां कैंपेन कई, 1979 जी ॻाल्हि आहे, 80 जी ॻाल्हि आहे। उन में सिंध जे तक़रीबन सभिनी ज़िलनि में जेका लीडरशिप मुंहिंजी हुई, पर मतिलबु असांजी जेका कमेटी हुई दोस्तनि जी ठाहे करे असां डिसाइड कयोसीं त जेके बि मुख़्तलिफ़ ज़िलनि में कॉलेजिस आहिनि उन्हनि ते असां नोटिस बोर्ड लॻायासीं त तव्हांखे जेकॾहिं पढ़िणो आहे त सिंध यूनिवर्सिटी न वञो, सिंध कराची यूनिवर्सिटी अचो ऐं कराची यूनिवर्सिटी अचो ऐं उतां जा फ़ाइदा छा आहिनि। पहिरीं त यूनिवर्सिटी जो नालो आहे, सुठी यूनिवर्सिटी आहे सिंध जी, उन सां कराची यूनिवर्सिटी डिग्री ऐं सिंध यूनिवर्सिटी डिग्री में फ़र्क़ु आहे। उन वक़्तु फ़र्क़ु कयो वेंदो त तव्हां सिंध यूनिवर्सिटी जा पढ़ियल आहियो, हालांकि सिंध यूनिवर्सिटी में वॾा आलिम ऐं अदीब जेके पैदा थियल आहिनि, असांखे फ़ख़ुरु हूंदो आहे त सिंध यूनिवर्सिटी डिग्री आहे, तव्हां सिंध यूनिवर्सिटी जा पढ़ियल आहियो। अच्छा, मतिलबु ईअं हिकिड़ो स्टेरियो टाइप जेके शयूं हूंदियूं आहिनि असांजे लाइ। मां चयो हिकु त सुठो इंस्टीट्यूट आहे कराची जो, ॿियो असांजो पंहिंजो आहे, टी शइ आहे त जेको असां जहिड़ो ग़रीब माण्हू आहे उहो अफोर्ड करे सघे थो, तव्हां नौकिरी करे सघो था, एजुकेशन बि कयो ऐं हिते अचो ऐं असां कराचीअ में जेको आहे सो पंहिंजो हिकिड़ो वजूदु आहे। पहिरीं ॻाल्हि आहे त जेको माण्हू कराचीअ में पढ़ंदो, जंहिं शहर कराची छॾियो, पर जेको माण्हू वञी अमेरिका में पढ़ियो आहे त उहो अमेरिका खां वापसि न आयो आहे। 90% माण्हू इहे हूंदा आहिनि, जिते बि वञी माण्हू उहो पढ़ियो आहे त उते सेटल थी वेंदो आहे। जेकॾहिं माण्हू कराची में आयो ऐं कराची में अचे पढ़ियो, असांजी बि फैमिली, आउं अकेलो हुयुसि, ॿोरां 3 सौट वठी आयुसि, कज़िन्स मुंहिंजा हुया, उहे 3 आया ऐं उन खां पोइ हींअर जेको आहे असांजी फैमिली, मां सम्झो त 95% फैमिली हिते आहे। उहो सिर्फ़ु इन जे करे थी जो मां हिते आयुसि। त इन सिलसिले खे असां जेके बि सिंध जा जेके कॉलेजिस हुआ उन में असां उन नोटिस बोर्ड ते इहे इश्तिहार लॻाए आयासीं, तव्हां अचो असां तव्हांखे मदद कंदासीं। फस्ट टाइम असां स्टॉल हयोसीं वेलकम स्टाइल, वेलकम जो कराची यूनिवर्सिटी में, जिते ॿिया जमियत वारा ऐं ॿिया जेके असां लॻाईंदा हुआ, उते असां 5, 6, 8 माण्हू सिंधियूं टोपियूं पाए, अजरक पाए ऐं उते बीह रहियासीं। जेको माण्हू अचे पियो उनखे वेलकम कयूं पिया, पोइ तव्हांखे राहींदासीं, असां तव्हांखे
पंहिंजो एडमिशन वठी ईंदासीं, तव्हांजी हर मदद कंदासीं, तव्हांखे तव्हां जेका बि थींदी तव्हां सिर्फ़ु हिते अचो। उन में खोड़ माण्हू आया, नाला वॾा नाला तव्हांखे ॿुधायां, इनाम शेख आयो उन में, इनाम शेख आयो उन में, आगा रफ़ीक आयो जेके मतिलबु मीडिया सां हिननि सां हुया सलाहियल, उन में उन जेका बैच में हुया, असां त उन्हनि खां अॻु में अची वियासीं। ऐं ॿिया बि खोड़ दोस्त मतिलबु हाणे नाला यादि नथा अचनि हिन वक़्तु, उहे आया ऐं उन्हनि एडमिशन्स वरितियूं, उते पढ़िया ऐं उन खां पोइ जेको आहे सो त असां वटि 800 शागिर्द आया हिकिड़े साल में, जेको मतिलबु उन खां अॻु में असां 30 या 35 स्टूडेंट्स हुयासीं कराची यूनिवर्सिटी में, उन में बि अंग्रेज़ी में तव्हां अकेलो हुयुसि। सॉरी तव्हां हिते ॻाल्हि, तॾहिं इहो सीटनि वारो कॉन्सेप्ट कोन हूंदो जेको हाणे करे छॾियो अथनि, महदूद करे छॾियूं अथनि न, उन वक़्तु ओपन मेरिट हुई। अच्छा, ओपन मेरिट हुई त जेको माण्हू अचे ओपन मेरिट करे 800 असां स्टूडेंट आंदासीं उन, छो जो अॻु में जेको आहे सो सिंधी डिपार्टमेंट में हूंदा हुया ऐं को हिकु अधु साईं फ़तेह मोहम्मद बरफ़त, इहे सोशियोलॉजी में असांखे सीनियर हुयो, इहे दोस्त इहे असां सां गॾु हुया इन स्ट्रगल में, इहे जेके आहिनि से पंहिंजो ही मां गुलाम रसूल बलोच और साईं, इहे सभु दोस्त जेके आहिनि असां। अच्छा, हाणे वरी जेकॾहिं अचूं सिंधी वसनियूं आबाद करण, शांति न करे, एजुकेशन खां पोइ वरी पंहिंजनि माण्हुनि खे आबाद करण वारो, उन सां कनेक्ट यासीं न, त असां जॾहिं उहे दोस्त हिते आया, इहा वॾी मज़ेदार तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, 800 स्टूडेंट्स आया ऐं उन्हनि छा कयो, उन महिल जॾहिं हिननि ॾिठो त एतिरा सिंधी आया आहिनि त हिकिड़ो असांजे ख़िलाफ़ु पंफलेट शाया थियो, जेको तक़रीबन को 20,000 पंफलेट विराया हुआ कराची यूनिवर्सिटी में, उन ते लिखियो त आ गए सिंधु देशी आ गए। ऐं उन्हनि वेरी नेक्स्ट डे ते कराची यूनिवर्सिटी जी एडमिशन पॉलिसी चेंज करे छॾी। उन एडमिशन पॉलिसी में जेको आहे इहो कयूं त फर्स्ट प्रियोरिटी कराची बोर्ड खे ऐं ॾिनी वेंदी, ऐं सेकेंड जेका प्रियोरिटी आहे उहा सिंध जे ॿियनि बोर्डनि खे ॾींदासीं। असां प्रोटेस्ट कयासीं पर ॻाल्हि न हली सघी, मार्शल आयो दौर हो, पोइ असां उन्हनि मां काफ़ी माण्हू कुझु त मोटी विया, पर पोइ बि कुझु माण्हुनि खे असां वरी हिकिड़े प्लानिंग तहत जिन डिपार्टमेंट में माण्हू न वेंदा हुया उन्हनि में असां दाख़िल कयोसीं। जीअं बंगाली हुयो, उन में कोई स्टूडेंट कोन हुयो, फिलासफ़ी हुई या ॿिया डिपार्टमेंट्स आहे, उन्हनि खे असां इहो चयोसीं तव्हां हिते साल या 2 साल पढ़ो, पोइ तव्हां पंहिंजो सब्जेक्ट चेंज कराए, जीअं इनाम वारनि कयूं, उहे फिलासफ़ी में विया, उन पोइ 2 सालनि खां पोइ IR में अची विया, त ईअं कयोसीं। पोइ स्टूडेंट ईंदा विया, जीअं मतिलबु हिते थोरो तइदादु असांजो वधियो, जीअं यूनिवर्सिटी छॾीसीं त पोइ इहो ख़्वाबु हो असांजो त हाणे स्टूडेंट त आया आहिनि, माण्हू अचनि हिते। अच्छा, उन दौरान असां दोस्त जेके आहिनि कुझु दोस्त बि पाण में प्लान कंदा हुआसीं त यार सिंधी माण्हू अचनि ऐं हिते जेके सभु माण्हू जेके महिनत कनि, मज़दूरी कनि, माण्हू दुबई वञे थो उन खां बहितर आहे त उन खां हिते वधीक पैसा कमाए थो। असां सर्वे कईसीं बाक़ाइदे त जेको रेड़ी हलाइण वारो माण्हू आहे केतिरा पैसा कमाए थो, अख़बार जेको हाकर आहे उहो केतिरा पैसा कमाए थो, ॿिया जेके मज़दूरियूं कनि था जीअं प्लम्बर्स आहिनि, इलेक्ट्रीशियन्स आहिनि, ॿियूं शयूं आहिनि, टैक्सी हलाइनि था, रिक्शा हलाइनि था, इहे सभु कयोसीं। इहो सोचियोसीं माण्हुनि खे आणियो, पर उन्हनि चयो तव्हां माण्हुनि खे आणींदव त रहण जो बंदोबस्तु आहे, ॿियूं शयूं आहिनि, पर पोइ हीअ जेका सिचुएशन पैदा थी 88 वारी, जंहिंमें जहिड़ा थिया त सॼी कराची मां माण्हू मुख़्तलिफ़ इलाइक़नि में विखिरियल माण्हू आहे न, उन्हनि खे उहे माण्हू उतां निकिता मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां, नाज़माबाद मां, फेडरल बी एरिया मां, ॿियनि मां, उनखे चूंडे हुते कढियऊं। पोइ असां वटि को ऑप्शन कोन हुयो उन वक़्तु, ऐं माण्हू मायूस बि हुया त हाणे छा थियणु घुरिजे, कीअं थिए। उन ते पोइ जेके ॻोठ हुया उन ते पोइ असां हिकिड़ी नंढी तंज़ीम ठाहीसीं, उनजो मां हुयुसि चेयरमैन, त मूंसां गॾु हुयो अब्दुल हकीम बलोच बि हुयो, असांजो गुलाम रसूल वारा हुया, ॿिया दोस्त जेके आहिनि से गॾु हुया। ॻोठनि में असां हलाईसीं, मुहिम हलाईसीं त यार ख़ुदा जे वास्ते हाणे ॻोठ न खपायो, या जेकॾहिं तव्हां मतिलबु ॻोठ ॾियो था किराए ते त घटि में घटि सिंधी माण्हू रहायो, ॿियनि खे जेको आहे न कयो। पोइ उन जो नालो असां रखियोसीं सेव द विलेजिस ऑफ सिंध कराची, उहा त उन ते वरी पोइ मां इहे कालम बि लिखणु शुरू कया, पर पोइ इहो प्लान हुयो त हाणे कीअं माण्हू आबाद कजनि, छा कजे। एतिरे में कुझु दोस्त आया जिन चयो त असां का ज़मीन ॾिठी आहे, उते ॻोठ था ठाहियूं, ॻोठ ठाहियूं हुते, इहो प्लान ठाहियो। पर हुन में उन्हनि दोस्तनि जो कंट्रीब्यूशन आहे, असां इनखे मुंहिंजे
स्ट्रगल खे तक़रीबन साल 2 साल थी विया ऐं उनखे पोइ अवामी तहरीक बि खयो थोरो छो जो मां अख़बारनि में जेको लिखणु शुरू कयो त उनजो असरु थियो माण्हुनि खे हिकिड़ी ख़बर पई त इशू आहे ऐं मतिलबु इहे थियणु घुरिजे ॻोठ थियणु घुरिजनि त इहो प्लान जेको उन्हनि दोस्तनि ठाहियो जंहिंमें असांजो दोस्त रसूल बख्श थेबो हो, मोहम्मद खान अबड़ो हो ऐं फ़क़ीरात खोसो हो ऐं 2-4 ॿिया दोस्त हुआ। प्लान उन्हनि जो हुयो, उन्हनि पोइ आणे मूंखे ॿुधायो, ॿियनि दोस्तनि खे ॿुधायो असांजो इहो त प्लान आहे, असांजो इहो थियणु घुरिजे जो बसि पोइ थियणु घुरिजे त कब्ज़ो करिणो आहे, हली वेहणो आहे हुते, वेहणो आहे त असां वटि पैसा बि कोन्हनि, सभु मौलाई कीअं कजनि। वेठासीं त मुखालफ़त शुरू थी वई, होॾां फायरिंग शुरू थी वई, होॾां पुलिस, होॾां ॿियूं शयूं अची वयूं ऐं वॾियूं जेके हिते लयूं ऐं देवियूं हुजनि असां वेही रहियासीं हुते। असां पाण उहे कटियूंसीं, चयोसीं हाणे माण्हू वठी अचूं। कुझु दोस्त विया सगा वारनि ॾे, उन्हनि मां कुझु दोस्त आया ॿियनि तंज़ीमुनि में, चयो भाउ घटि में घटि 5-5, 10-10 माण्हू वठी अचो। असां दोस्तनि खे इलाज कयासीं त 500 रुपया असांखे ॾियो त असां ट्रैक्टर आणाए ॿियूं शयूं करे कयूं, तव्हांखे प्लाट ॾियूं था, रुगो तव्हां भित कढी वेहो। असांखे ख़बर ई त इहा जेका असां इहा पुराणो ॻोठु आहे, पुराणी वसंदी आहे ऐं इहा जेका असां आबाद थियणु घुरिजे, या इन ते सिंधी माण्हू ई अचनि छो इहा न त कन्वर्ट थी वेंदी। पोइ इन ते स्ट्रगल थी, पर पोइ इहो थी वियो। मतिलबु जॾहिं 300-350 घर आहे इहो थी वियो त वरी कुझु दोस्तनि वरी उहो सचल ॻोठे जो जेको आहे कयो। पोइ असां उते वियासीं, हुनखे इनकरेज करे, पोइ हुनखे ऑर्गेनाइज़ करे, तव्हां यकीन कयो त पट ते असां वेही करे इहे लीका कढी ॼण हिकिड़ो ॻोठु ठाहियोसीं सचल ॻोठु। उन ते मैदान हुयो बिल्कुलु। उन ते वरी जॾहिं हिते मतिलबु हिकिड़ा ठही वियो त पोइ उते थोरी माण्हुनि में थी त उहा असांखे घुरिजे। मतिलबु हिकिड़ी शइ जॾहिं ठही वई, माण्हू वेहिजी विया, असांजो सिर्फ़ु वेहणु न आहे, तव्हां कमिरो ठाहिरायो, भित कढो ऐं ॿार वठी अचे वेहो। मतिलबु इहो कयो ऐं ईअं असां न छॾींदा, ईअं न कंदासीं न त ड्राए वेंदा। पोइ जॾहिं ॾिठूं माण्हुनि त हिते जेको थी वियो, महीने 2 में थी वियो त सचल ॻोठु थी वियो। सचल ॻोठु जॾहिं थी वियो त पोइ असां चयोसीं भाउ हाणे हथ कढो, हाणे हर को माण्हू जेको आहे पंहिंजो पाण कंदो, हाणे असांजो कमु पूरो थियो। सर, सिंध सां एॾी मोहबत खां पोइ तव्हांजो शिकागो वञण जो सफ़र मतिलबु कीअं? टाइम बि असांजो पूरो थी वियो आहे, जेकॾहिं मुख़्तसर ॿुधायो। ऐं मुंहिंजो वरी सुवालु इहो हूंदो, उन में ई ॿुधाए छॾिजो त पोइ अॼु जे कराची खे कीअं था ॾिसो? ही जेका पॉपुलेशन असांजी वधी आहे त ख़ुशी थींदी आहे या अञा असांखे वधीक एफर्ट्स कहिड़ियूं वठणु खपनि? सिंध एक्चुअली वञण जो मुंहिंजी करे ज़िंदगी में ख़्वाहिश ई न रही आहे तव्हां को सिंध छॾे अमेरिका वञा या यूरोप वञा। मुंहिंजा काफ़ी दोस्त यूनिवर्सिटी जे दौरान विया हलिया, उते वञी रहिया ऐं मूंखे चवंदा बि रहिया त अचो तव्हां हेॾे बि अचो, पर मुंहिंजी ख़्वाहिश बि न हुई त को हाणे निकिरी वेंदुसि या मतिलबु ॿाहिरि वञी रहंदुसि। पर हालतूं अहिड़ियूं थी वियूं जर्नलिज़म में, तव्हांखे शायदि ख़बर आहे इंसिडेंट जेको थियो जंहिंमें इलेक्शन जो हुयो, उनमें मूंखे मां हिकिड़ो इलेक्शन फ्रॉड हुयो जंहिंखे पकड़ियो ऐं उन मूंखे जेको आहे सो खणी किडनैप करे विया ऐं तशदुद कयूं। मतिलबु वॾो केस थियो मुंहिंजो इंटरनेशनल प्रोग्राम में शिरकत जे लाइ, पोइ अव्हां जी वापसी न थी सघी हुतां। हा, एज़ अ सहाफ़ी अव्हां विया त मां पोइ अमेरिकन कांग्रेस उते घुरायूं, पर उते जॾहिं पहुतुसि त पोइ हिते जूं हालतूं जेके न ख़राबु थी वियूं काफ़ी। मतिलबु मुंहिंजे इदारे खे नेशन वारनि मूंखे चयो, मतिलबु आरिफ निज़ामी अफ़सोस आहे कुझु टाइम अॻु में फ़ौत थी वियो आहे। जॾहिं वञा पियो त आरिफ मूंखे चयो त यार वञी त अथो, पर थोरो ॾुखी ॻाल्हि आहे जेका असां तव्हां ॻाल्हाईंदो ह्यूमन राइट्स वायोलेशन पाकिस्तान में, उहा ॿाहिरि मुल्क में वञी ॻाल्हायो था इंटरनेशनल फोरम ते, त उनजो नुक़सानु थींदो। मां चयो हाणे कमिटमेंट मां कई आहे, मां उन में छा थियो, पर मूंखे एतिरो अंदाज़ो न हुयो। कामरान खान खे अंदाज़ो हो, झले छॾियो। मूंखां अॻु में कामरान खान जो नालो, पोइ मूंखे वरी हुननि चयो त कामरान खान जवाबु ॾिनो, हाणे तव्हां वेंदव? मां चयोसि ठीकु आहे, वेंदुसि। ऐं उते वियसि त पोइ हिते हालतूं ख़राबु थियूं त पोइ मूंखे मुनासिबु न लॻो। पर कराची जे हिसाब सां आख़िरी सुवालु, हा, कराची जो जेको आहे न ॿ शयूं त थी वियूं आहिनि। मतिलबु उनखां पोइ कुझु सालनि खां पोइ जॾहिं मां आयुसि त मूंखे उहे दोस्त जेके असां प्लान ठाहींदा हुआसीं, उहो हिकिड़ो दोस्त मूंखे वठी वियो, अची ॾिस किथे मां बेरा ॾिठा, किथे चौकीदार ॾिठा, मूंखे चई तुंहिंजो ख़्वाबु हुयो। मां ॾिठो त किथे माण्हू रेड़ियूं पिया हलाइनि, 2-4 मूंसां रक्षा में जेके ड्राइवर टकराया, पुछियोमांसि किथां जो आहीं, ॾिठुमि त सिंधी असां वांगुरु 12 बोर जी उर्दू पियो ॻाल्हाए। पुछियोमांसि सिंधी आहीं? चई हा। किथां जो आहीं? ॿुधाई कंहिं ॻोठ जो। वरी कॾहिं खां तूं रक्षो हलाईं? चई साईं 2 सालनि खां, न साल 2 खां हलायां थो। मां हुनखे
ॿीणो टीणो टिप जेको आहे कराए ॾेई छॾियो। वाह वाह। बाजो खण बाबा, हे मुंहिंजी ख़ुशी आहे जेका रिक्शा में अॼु बि मां वेठा आहियां उन यादि खे ताज़ो पिया कयो। मतिलबु मुख़्तसर इहो चइजे त जीअं मार्टिन लूथर किंग चयो त आई हैव ए ड्रीम, त उहो ड्रीम पूरो थियो ऐं असां ॾिठोसीं अमेरिका में ईअं ई अव्हां जो हिकिड़ो ड्रीम हो तीअं ई पंहिंजे शहर कराची जी वारसी थिए, त उहो ड्रीम जॾहिं पूरो थिए थो त केतिरी ख़ुशी थिए थी। ऐं मुख़्तसिर त हाणे असांखे अची त विया आहियूं, नेक्स्ट स्टेप असां छा? नेक्स्ट स्टेप आहे जंहिं लाइ 5 सालनि खां स्ट्रगल पियो कयां त मां मोटी अचां हिते ऐं बाक़ाइदे वाइंड अप करे अचां, ऐं उन लाइ मां हिते पंहिंजो जेकॾहिं वाइंड अप कयां त लाज़मी आहे मूंखे सर्वाइवल लाइ कुझु घुरिजे, ऐं उहे बि मां बंदोबस्तु पंहिंजो कयो। पर कुझु अहिड़ियूं मजबूरियूं हुयूं जेके जंहिंजे करे आउं अची न पियो सघां। उहे त हीअ जेके माण्हू हिते सिंधी माण्हू आयो आहे इन खे इन शइ खे कंसोलिडेट कजे, इन खे कंसोलिडेट कजे, इन माण्हुनि खे फाइनेंशियली जेको आहे इस्टेब्लिश कजे, ऐं इन्हनि माण्हुनि खे कजे जीअं फाइनेंशियली जेके असां माण्हू आहियूं असां वटि जेको सिंधी हींअर आहे मां ॾिठो आहे उन ते 70-80-90% जेको माण्हू आहे 70 मिनिमम 70% वटि पंहिंजो घरु कोन्हे को, उहो किराए ते थो वोट कोन्हे दाख़िल। ऐं जॾहिं मां तव्हांखे जेकॾहिं टाइम जी आहे थोरो 1-2 मिंट त न जंहिंमें आपदा परवीन आई प्रोग्राम में, उन में पीपल्स पार्टी जो वफ़द बि आयो, बेनज़ीर साहिबा जी नई हुकूमत हुई, त उन्हनि असांखे चयो त पीपल्स पार्टी छा करे सिंध लाइ, त मां हुननि खे चयो त पीपल्स पार्टी सिर्फ़ु हिकु कमु करे, ऐं मां हुनखे वेहारे करे 2 कलाकनि जो जेका असां प्रेज़ेंटेशन ॾिनी, डॉक्यूमेंट ॾिनो, मां हुनखे चयो त हीअ शयूं आहिनि जंहिं ते मां कमु कयो आहे। मां हुनखे 4 एरियाज़ जेके आहिनि से ॾिनियूं, ऐं हीअ जेके आहिनि से बाद में थियो। हिकु कराची खां जेको हब जे तरफ़ ईंदो आहे उते ज़मीन, ॿियो जेको आहे सो कोरंगी ऐं डिफेंस जे विच ते, 3 जेका आहे सा सुपर हाईवे ते। मां चयो हे 3 शयूं आहिनि, चौथी मतिलबु गुलशन ऐं हदीद जे भरिसां हे 4 एरियाज़ आहिनि। हिते तव्हां सिंधी माण्हुनि खे 60 गज़ जो या 80 गज़ जो प्लाट ॾियो, पर उन खे प्लाट ॾियो जीअं असां शांति नगर ऐं सचलगोट कयोसीं, जेको माण्हू कमिरो ठाहे भित ठाहे अचे वेहे, जेको माण्हू न खपाए। मां चयो ईअं कयो, इहो तव्हांजो फ़ाइदो आहे, मुंहिंजो फ़ाइदो न आहे, सिंध जो फ़ाइदो आहे। तव्हांखे 5 MNA जूं सीटूं वधीक मिलंदियूं, 10 MP जूं सीटूं वधीक मिलंदियूं, इहो आहे त माण्हू ख़तमु थी वेंदो जेके सीटुनि जे बुनियाद ते हाणे चवनि था। ऐं उन्हनि इहो न कयो, उन्हनि वाइदो करे आया असां सां, अॼु बि उहे ज़िंदा माण्हू आहिनि जेके उन जा लीडर आहिनि, उहे करे आया। हींअर सिंधी माण्हुनि खे कंसोलिडेट करिणो आहे बिज़नेस में, टेक्नोलॉजी में, नंढनि नंढनि कारोबारनि में, नंढी महिनत वारनि शयुनि में, जंहिंमें पंहिंजी फैमिली पढ़ाइनि, इस्टेब्लिश थियनि। हिकु 3rd फेज़ आहे लाइफ जो, उहो 3rd फेज़ मुंहिंजो ड्रीम आहे, जेकॾहिं उहो कॾहिं पूरो थिए त इंशाल्लाह एतिरा ई त अलाह कामयाबु कयो, अॻिते बि कंदो, ऐं असां सभिनी जूं दुआऊं ऐं गॾो गॾु जेका बि असांखां पहुतो, जेकॾहिं मां मोटंदा त असां गॾु हीउ हिन क़ौम जो कमु आहे, सभिनी करणु खपे। लख लाइक़ इसाक दुनिया साहिब असांखे टाइम ॾिनो। ऐं ॻाल्हि उहा इहा आहे त जॾहिं धरती जी ॻाल्हि थिए थी त ज़ाहिर आहे जीअं महात्मा गांधी चयो न त जेको गैर जानिबदार मुर्दाई हूंदा आहिनि, साफ़ ई पंहिंजी जॻह ते, पर जॾहिं नेशन जी ॻाल्हि थिए थी त उते ज़ाहिर आहे हर कंहिंखे थिए थो। ऐं इहो ख़्वाबु आहे असां सभिनी जो, हीउ शहर नो डाउट असांजो आहे, पॉपुलेशन जे हिसाब सां त 60-70 लख चयो थो हिन त सिंधी हिते माशाल्लाह अची चुका आहिनि, पर वोट जेकॾहिं असांजा हिते हुजणु खपनि, ऐं इहे जेकॾहिं 18 खां 22 क़ौमी असेंबली जूं सीटूं आहिनि, जेकॾहिं अधु बि असां खणी वञूं, ऐं जेके 55 जे लॻभॻि जेके टोटल गॾाए सीटूं सूबाई असेंबली जूं थियनि थियूं, उनजो अधु जेकॾहिं असां वटि थी वञे त हीअ जेके दाबा ॾींदा आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, त असांजो वोट बैंक आहे या ॿियो टियों आहे, त कुझु बि कोन्हे उहो, ऐं उहो असीं करे सघूं था। असां सभिनी खे करणु खपे, ऐं उन लाइ असां इहे साक दुनिया साहिबु न, पर हर उहो जेको बाशऊर सिंधी आहे उनखे पंहिंजो रोल प्ले करणो पवंदो, ऐं पंहिंजे शहर जी न रुगो हिन जी, पर ॿिया जेके बि असांजा वॾा शहर आहिनि उन्हनि जी असांखे ईअं वारसी करणी पवंदी, इहो असांजो फ़र्ज़ु आहे। हिते वठंदासीं ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं, ॿिया जेके मुख़्तलिफ़ सेगमेंट आहिनि उहे बि हिन प्रोग्राम में शामिलु कंदासीं, पर मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। हाणे प्रोग्राम में वक़्तु थियो आहे सोशल मीडिया राउंड अप जो, जंहिंमें मुख़्तलिफ़ पिक्चर्स ॾेखारींदा आहियूं ऐं कुझु वीडियोज़ बि हूंदियूं आहिनि हिन में। त हींअर ॾिसूं था त हाणे कहिड़ियूं पिक्चर्स सिलेक्टेड आहिनि। अच्छा वाओ, जेके पिक्चर्स तव्हांजी स्क्रीन ते नज़र अची रहियूं आहिनि तमामु ख़ूबसूरत पिक्चर्स आहिनि। पहिरीं त तव्हां मज़ो वठो, लुत्फ़ु वठो इन पिक्चर्स जो।
त इन पिक्चर में हिकिड़ो अकीक पथर ॾेखारियो आहे, डिफरेंट पथर आहिनि ऐं उन में ॾेखारियो वियो आहे ऐं हिकिड़ो इहो समुंड जो किनारो चई सघूं था, उन ते इहे पयल आहिनि। ॾाढो ख़ूबसूरत मंज़र लॻो पियो त मुंहिंजो सुबुह जो टाइम आहे त तव्हांखे ॾेखारे छॾियूं इहो, ऐं बर्फ़ बि लॻी पई आहे, सियारे जो मौसम बि आहे त थोरो ओ करे वठो। ऐं जेकॾहिं बर्फ़बारी जो मां ज़िक्र कयो ऐं थधि जो ज़िक्र कयो त हिन वक़्तु पाकिस्तान में जेको टॉप तरीन ज़िलो आहे थधि जे हवाले सां उहो अस्तूर आहे, गिलगित बल्तिस्तान में, ऐं उते तमामु घणी थधि रिकॉर्ड कई वई आहे। मुसलसल उते बर्फ़बारी जो सिलसिलो जारी आहे। उनखां सवाइ ॿिया जेके उतरिया इलाइक़ा आहिनि उते बि डिघे अरसे खां जेको आहे बर्फ़बारी हले पई, तमामु घणी थधि रिकॉर्ड कई वई आहे। पर असांखे अफ़सोस इहो आहे जो कराची में असीं सिकूं पिया हिन थधि जे लाइ। डिसंबर ख़तमु थी वियो, जनवरी अचण वारो आहे, ख़तमु थियण ते आहे डिसंबर, पर थधि डिसंबर पंहिंजे पीक ते आहे, तॾहिं बि असांखे कुझु नज़र न पियो थधि जी मौसम ख़बर अथव हूअं बि मूंखे ॾाढी वणंदी आहे। माण्हू वेड़े सिड़े हलंदो आहे, ॾाढो आर्टिस्टिक अंदाज़ में, लोयूं वेड़ियल हुजनि, कोट पातल हुजनि ऐं ॿाहिरि बि ईअं स्वेटर वग़ैरह। गर्मी में माण्हू खे ऑयल ई एतिरो ईंदो आहे। हा सो बहरहाल इहा थधि ॾिसूं त जनवरी में मिलंदी आहे न, छो जो फेब खां पोइ वरी हल्की हल्की गर्मी शुरू थी वेंदी आहे। सो मूं वटि जेका हिकिड़ी तस्वीर आहे ॾाढी ज़बरदस्त आहे। ऐं थधि जो मां ज़िक्र कयो त गैस जी बि जेका आहे सूरत हाल अव्हांजे साम्हूं आहे, जिते हीटर हलाइण खपनि, गरम कमरा करणु खपनि, गरम पाणी खपे थो, रध पचाव जे लाइ गैस अनलभ थी वई आहे न पाकिस्तान में, ॼण त ख़ासि तौर ते वॾनि शहरनि में। सो उन खां पोइ ही जेका तस्वीर आहे मां ॾिसी वरितो त माण्हू जेके आहिनि उनजो पलांद कीअं था वठनि। जंहिं पार्टी जी हुकूमत आहे उनजो जेको इंतिखाबी चूंड निशान आहे बेट, उनखे साड़े करे जेके आहिनि उहे माण्हू मानी पचाइण ते मजबूर आहिनि। उन्हनि जो थी सघे जेको ध्यानु हुजे इन तरफ़ न हुजे त को असां ही बेट छो पिया साड़ियूं, पर इहा तस्वीर जॾहिं ट्विटर ते आई त हामिद मीर समेत ॿिया जेके नामियारा सहाफ़ी आहिनि उन्हनि उन ते ॾाढो लिखियो ऐं उन्हनि इहो चयो त ज़बरदस्त माण्हू बि जेको इंतकाम वठनि पिया PTI खां, हाणे उन्हनि वटि ज़ाहिर गैस त आहे कान, त मानी कीअं पचाइनि। सो उन्हनि जो जेको चूंड निशान आहे बेट, उनखे साड़े करे माण्हू मानी पचाइण ते ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, जेका ॿी पिक्चर मूं वटि आहे उहा तव्हांखे पंहिंजी स्क्रीन ते नज़र अची रही हूंदी त ॿ ॾाढा ख़ूबसूरत कपिल आहिनि ऐं चई सघूं था त 7 एजेस ऑफ मैन पढ़ी हूंदी त उनजो ई थोरो मंज़र आहे त पहिरीं असां कहिड़ी उमिरि में हूंदा आहियूं, पोइ कहिड़ी उमिरि में हूंदा आहियूं। हिकिड़ो आर फ्यूचर एंड आर पास्ट, हुननि खे पंहिंजो फ्यूचर नज़र पियो अचे, हुननि में हुननि खे पंहिंजो पास्ट नज़र पियो अचे, पर ॿिन्हिनि जूं जेके आहिनि उहे चई सघूं था हुनजूं जेके आहिनि यादूं ताज़ा थी वियूं आहिनि, हुननि खे पंहिंजो फ्यूचर नज़र अची वियो आहे त असां इन्हनि वांगुरु ई थींदासीं। ऐं उनखां अलावा हे गॾु आहिनि, ख़ुशि आहिनि ऐं ईअं ई अव्हां जेको आहे पाण में ख़ुशि रहो, गॾु रहो, नाहे ख़बर ज़िंदगी केसि ताईं आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं हीअ जेके मूं वटि 2-3 तस्वीरूं आहिनि इहे गंबट मां आयूं आहिनि, गेम्स नो डाउट इंटरनेशनल लेवल जो इदारो आहे। डॉक्टर रहीम बख्श भट्टी ऐं उनजी पूरी टीम जंहिं अंदाज़ सां उनखे ठाहियो आहे, जीअं हलाइनि पिया उते लिवर ट्रांसप्लांट खां वठी वॾा जेके इंतिहाई महांगा इलाज आहिनि उहे उते मुफ़्त में थियनि पिया था ऐं सॼे मुल्क खां बल्कि ॿाहिरियां खां बि नो डाउट माण्हू गंबट में अची, हिकिड़ो नंढिड़ो शहर गंबट, उते हिकिड़े शख़्स जी महिनत सां जेको एॾो ज़बरदस्त इदारो ठहियो आहे। उते ॿारनि जे लाइ जेको आहे इंटरनेशनल लेवल जो जेको चाइल्ड केयर यूनिट आहे उनजो बि इफ़्तिताह कयो वियो आहे हफ़्तो पहिरियों। उन जूं ही तस्वीरूं आहिनि, उन्हनि तस्वीरनि मां ई मूंखे अंदाज़ो थी वेंदो त हीउ कहिड़े ज़बरदस्त क़िस्म जो इदारो आहे। बाक़ी त ओवरऑल गिम्स जंहिं जन दोस्तनि घुमियो हूंदो उहे इहो ॻाल्हि मञण लाइ तयारु आहिनि कि इंटरनेशनल लेवल जो उते स्ट्रक्चर न रुॻो आहे, पर जेके डॉक्टर आहिनि, पूरो स्टाफ आहे, जेको उते इलाजु थिए पियो उहे शायदि ई पाकिस्तान जे कंहिं इलाइक़े में ईअं मुफ़्त में थींदो हुजे। सो डॉक्टर रहीम बख्श भट्टी साहब ऐं उनजी पूरी टीम खे इहो ज़बरदस्त कमु करण ते लख लख वाधायूं हुजनि, छाकाणि हाणे ॿारनि जे लाइ उन्हनि जी केयर जे लाइ हिकिड़ो ज़बरदस्त यूनिट जेको आहे उहो बि उते ठाहियो वियो आहे, उनजो इफ़्तिताह थी चुको आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त पिक्चर, सुठे कम जी साराह थियणु बिल्कुलु 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 इहा ॻाल्हि त आहे, सुठे कम जी साराह थींदी ऐं अॻे वारे माण्हू जी बि दिलि वधंदी ऐं ॿिया कुझु 4 माण्हू थी सघे थो उहे बि चवनि मथां रीस में ॿियो त ठहियो रीस में ई करे वठनि। बहरहाल हाणे वीडियो जी तरफ़ हलूं। बिल्कुलु। ऐं ॾाढो ख़ूबसूरत जेको आहे उहो वीडियो जो तव्हांखे ॾिसी मज़ो ईंदो। असल में इहा जॾहिं वीडियो मूं ॾिठी पे त मुंहिंजे चहिरे ते स्माइल अची वई हुई, मूंखे इहा वीडियो इलाही वणी त मूं सोचियो त छो न अव्हां सभिनी सां असां सोचियो अव्हां सभिनी सां बि शेयर करे वठूं। यू आर इम्पोर्टेंट टू मी, स्टॉप ओवर थिंकिंग, तव्हां मुंहिंजे लाइ ज़रूरी आहियो ऐं घणो सोचणु छॾे ॾियो। ऐं सही ॻाल्हि आहे, जॾहिं असां न अहिड़े क़िस्म जा पोस्टर या अहिड़े क़िस्म जी जेके शयूं आहिनि उहे असां पंहिंजी गलियुनि में या कंहिं स्टॉप ते या कंहिं जॻहि ते रखंदा आहियूं त जॾहिं को माण्हू डिप्रेशन में हूंदो आहे, मायूस हूंदो आहे, परेशान हूंदो आहे, जॾहिं ओचितो या शइ ॾिसंदो आहे उनखे ख़ुशी महसूसु थींदी आहे त हा यार कुझु सुठो लिखियलु आहे, मज़ो ईंदो आहे उन्हनि शयुनि खे पढ़ंदे, इहा नेचुरली आहे ॾाढो।
ज़बरदस्त वीडियो ऐं अहिड़े क़िस्म जा मैसेज जेके आहिनि जेतिरो थी सघे उहो आम करण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु हाणे जेका ॿी वीडियो मूं वटि आहे उहा बि काफ़ी फनी खणी चइजे ऐं उन मां माण्हू सबक़ बि सिखी सघे थो त खट त एक्सरसाइज़ न कबी ऐं आहे ॿियो उहा बि कंहिंजे ख़ासि तौर ते ऐं एॾो कंहिंजो आसरो न करियो, किरी पवंदा ईअं। ॿिए जे आसरे में जेकॾहिं अवां ईअं वेठा हूंदा किथे ज़िंदगी में बि किथे बि त ईअं अवां सां बि थी सघे थो जेको हिन मरा सां थियो आहे। छा थियो आहे वधीक तव्हांखे उहो हिन वीडियो में नज़र ईंदो। सो जी नाज़रीन, हीअ वीडियो अवां ॾिठी ऐं उन मां घणो कुझु अवां सिखियो बि हूंदो ऐं थी सघे खिलिया बि हुजो, पर अहिड़ी एक्सरसाइज़ ई न करणु खपे। चवंदा आहिनि अहिड़ो सोन ई घोरियो जेको कन छिने। ऐं अहिड़े दोस्त बि एतवार न कजे जेको ईअं अव्हांखे धकु कढी वञे। सो हीअ असांजो जेको सिलसिलो आहे अव्हांखे कीअं लॻो पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। हिते वंस अगेन वक़्तु थिए पियो ब्रेक जो, असीं वेंदासीं ब्रेक ॾांहुं वापसि ईंदासीं त अॼु ॿिनि अहिड़नि टैलेंटेड सुपर हीरोज़ या नेशनल हीरोज़ चई सघूं था असां। बि चई सघूं था, नेशनल हीरोज़, उन्हनि सां मुंहिंजी मुलाक़ात कराईंदासीं। हिकिड़े नौजवान जो तालुक़ु त नवाब शाह सां आहे, कराची में हू रहनि था ऐं एॾो ज़बरदस्तु उन्हनि कमु कयो आहे। खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जेके मुख़्तलिफ़ हादसनि जे नतीजे में उन्हनि जा हथ जेके आहिनि उहे ज़ाया थींदा आहिनि, उन्हनि जूं ॿाहूं जेके आहिनि कपजी वेंदियूं आहिनि, या के पैदाइशी तौर ते उन्हनि जे हथ या ॿाह में को मसइलो हूंदो आहे त उन्हनि जे लाइ ईअं सम्झो त हू ॼण त फ़रिश्ता थी करे आया आहिनि ऐं एॾो ज़बरदस्त कमु कनि पिया था। उन्हनि जेका जदीद साइंस खे इस्तेमालु कंदे अहिड़ा हथ अहिड़ियूं ॿाहूं ईजाद कयूं आहिनि जिन सां अव्हां ड्राइव बि करे सघो था, मोबाइल फ़ोन इस्तेमालु करे सघो था, बाक़ाइदा जीअं असांजो ई हथु नॉर्मल वर्क करे थो ईअं ई उहो बि ॼण त करे थो पियो। सो इहा टेक्नोलॉजी उन्हनि कीअं सिखी ऐं छा इहा हर माण्हू जे लाइ आहे ऐं उहा केतिरी कॉस्टली आहे, कहिड़ा कहिड़ा इदारा उन्हनि सां सपोर्ट कनि था पिया, ख़्यालु कीअं आयो उनजो ख़्यालु कीअं आहे। सो उन समूरनि मामलनि ते उन्हनि सां ॻाल्हि कंदासीं कुझु ई देरि खां पोइ। यकीन उन्हनि सां मुलाक़ात करे अव्हांखे बि प्राउड फील थींदो त असांजा नौजवान हर फील्ड में नो डाउट पाण मञाइनि था ऐं अहिड़नि नौजवाननि खे हिमथाइण जी तमामु घणी ज़रूरत आहे। ब्रेक वठूं था, तकड़ में मोटी था अचूं, उन्हनि सां अव्हांजी करायूं था मुलाक़ात। असां सां गॾु रहिजो। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरती में असां सभिनी खे चऊं था भलीकार ऐं हिन वक़्तु ॿिनि जन महिमान शख़्सियतनि असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे। नो डाउट उन्हनि जो कमु एॾो ज़बरदस्तु आहे ऐं जॾहिं उन्हनि सां जीअं असां मुलाक़ात कुझु ई घड़ियुनि खां पोइ करायूं था ऐं उन्हनि जो कम खे ॾिसंदा तव्हां हैरान ऐं परेशान थी वेंदा। साइंस, हा, ख़ुशी बि थींदी त साइंस ऐं टेक्नोलॉजीअ जो जेको दौरु आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह उन में जेके असांजी ज़िंदगी में आसानियूं पैदा थियनि पियूं सो उहे हैरान कंदड़ आहिनि। ऐं अॼु जन महिमाननि असांखे जॉइन कयो आहे उन्हनि जो बि ज़बरदस्त कंट्रीब्यूशन आहे, ख़ासि तौर ते कॾहिं हादसनि जे नतीजे में त कॾहिं वरी ॼमंदे ई कुझु माण्हुनि जा जेके उज़वा हूंदा आहिनि, हथ पेर या टंगूं वग़ैरह उहे न हूंदियूं आहिनि या कंहिं हादसे जे नतीजे में या कंहिं सबब जे करे कटिजी वेंदियूं आहिनि या उहे फंक्शनल न रहंदियूं आहिनि त उहे माण्हू ईअं फील कंदा आहिनि ॼण ता हयात हुआ हाणे माज़ूर थी विया आहिनि, इहो उन्हनि जो जेको उज़वो हो उहो वरी उन्हनि खे वापसि न मिली सघंदो। पर हीअ जेके असांजा नौजवान आहिनि जिन ते असां जेतिरो बि फ़ख़्रु कयूं उहो घटि आहे। सो उन फील्ड में हीअ कमु कनि पिया था, मसनूई हथ हुजनि, पेर हुजनि, टंगूं हुजनि, उहे ठाहिनि था ऐं उहे त पहिरियों बि अव्हां ॾिठो हूंदो त हूंदियूं हुयूं पर उहे वर्क न करे सघंदियूं हिननि। हा, उन्हनि में ॼण त उन्हनि जान विधी आहे। उहो जेको हथु आहे उन सां ड्राइव बि करे सघनि था हाणे उहे माण्हू, गिटार वॼाए सघनि था ऐं ज़िंदगी जा ॿिया जेके कम आहिनि उहे आसानी सां करे सघनि था। सो एतिरो ई तारुफ़ जॾहिं मूं करायो त यकीन मां सम्झी विया हूंदा, छाकाणि त पाकिस्तान में ई वाहिद उहे नौजवान आहिनि जेके इन फील्ड में कमु कनि था पिया। जी नाज़रीन, ऐं उहे असांजा नौजवान जन ते मूं चयो पिया जेतिरो फ़ख़्रु कजे उहो घटि आहे ऐं उहे आहिनि अनिस कुरैशी साहब जेके आहिनि, जेके CEO आहिनि बायोनिक्स जा, उहे अॼु असांजा महिमान आहिनि। सो अनिस भाउ प्रोग्राम में भलीकार चऊं था, ठीकु आहियो? माशाल्लाह। ऐं ॿिए पासे असांजा जेके महिमान आहिनि माज़ ज़ाहिद साहब जन जो तालुक़ु त लाहौर सां आहे, अॼुकल्ह अनिस साहब सां गॾिजी हू बि कमु कनि पिया था इन फील्ड में। आपको भी हम वेलकम करते हैं। थैंक यू सो मच सर। थैंक यू सो मच। पहिरियां त अनिस साहब तव्हांजो जेको कमु ॾिसी करे ॾाढी ख़ुशी पई थिए ऐं जॾहिं मूं पहिरीं सिर्फ़ु ॿुधो उन खां पोइ जॾहिं प्रैक्टिकली ॾिठो लिटरली ॾाढी ख़ुशी पई थिए। पोइ असां चयूं हलो हिनखे ॾिसूं था, असां हिकिड़ो प्रोस्थेटिक आर्म आर्टिफिशियल लिम जेको ठातो पर उहा मैकेनिकल हुयो। पर हुन खां पोइ असां वटि रिक्वेस्ट जेका बि माण्हू हुया उहा अची विया ऐं हुन चवनि पिया की असांखे बि साॻी शइ ठाहे ॾियो। त देन वी रियलाइज़ की हिन में माना पाकिस्तान में केतिरी वॾी प्रॉब्लम आहे। पोइ असां चयूं यार हिनखे हिकिड़ी सस्टेनेबल कंपनी बायोनिक्स जे नाले सां ठाहियूं था ऐं पोइ असांखे तक़रीबन 6 साल थी विया आहिनि जंहिंमें असां रोज़ाना हिनखे चेंज कंदा आहियूं, अपडेट कंदा आहियूं ऐं पाकिस्तान जे हिसाब सां हिन जे वेदर ऐं असां वटि जेकी लाइफ आहे, टफ लाइफ स्टाइल आहे, हुन जे हिसाब सां असां हिनखे अपडेट कंदा आहियूं डेली। कहिड़ी मशीनरी यूज़ थियल आहे हिन में?
सो बेसिकली हिन में मुख़्तलिफ़ शयूं आहिनि फॉर एग्जांपल बैटरी आहे त पोइ हिन जो जेको सिलिकॉन ग्लव आहे पोइ हिन में असां कोशिशि कंदा आहियूं बेस्ट मटीरियल यूज़ कयूं छो भला असांजो जेको प्लान आहे हिनखे एक्सपोर्ट करण जो आहे छो भला इंटरनेशनली हिन जी जेकी कॉस्ट आहे उहा $10,000 खां अॻिते आहे माना तक़रीबन पाकिस्तानी 17 लख जी हिन जी इंटरनेशनली US में कॉस्ट हूंदी आहे ऐं असां हिनखे 3.5 लख में ठाहियूं था सो असां क्वालिटी बि मेंटेन कयूं था ऐं असांजो जेको प्लान आहे फॉर फ्यूचर उहा इहो अथव की असां हिनखे एक्सपोर्ट कयूं हुतां जेका पैसा असां वटि अचनि था हुन पैसनि सां असां पाकिस्तान या अहिड़ा जेका मुल्क आहिनि हुते हिन जी कॉस्ट सब्सिडाइज़ करे वठूं जी अनस भाउ मां जीअं ॿुधायो पिया त हीउ जेको अवां ठाहियो आहे त हीउ मूवमेंट हिन जी कीअं थी थिए थ्रू सेंसर माना दिमाग़ जीअं अवां जो सोचींदो उएं थो थिए जी बिल्कुलु हिन जो जेको हथु आहे न इहो इलेक्ट्रिकुलेशन सां माना करंट जे करे कटिजी वियो पोइ हाणे हिन जा जेके सिग्नल्स आहिनि उहा हिकु लिमिटेड त आहिनि पोइ हुन खां पोइ असां सेंसर हिन में ऐड कंदा आहियूं हथ में पोइ जीअं इहो मूवमेंट कंदो त पोइ हिन जी जेकी मूवमेंट आहे उहा रिकॉर्ड थींदी माना ट्रांसलेट थी वेंदी मोटर ते त हुन हिसाब सां इहो आराम सां यूज़ करे सघो इनमें बैटरी बि आहे जी बैटरी बि चार्ज थींदी आहे जी बिल्कुलु जीअं असां मोबाइल चार्ज कंदा आहियूं हिन हिसाब सां तव्हां हिन जी बैटरी चार्ज करे तक़रीबन 2 ॾींहं आराम सां यूज़ करे सघो था ऐं उहो असां प्रैक्टिकली नाज़रीन अव्हांखे हींअर करे बि ॾेखारियूं था सो माज़ ज़ाहिद साहब जेके आहिनि जेके टीम जा हिसो ई आहिनि उन्हनि खे हींअर उहो हथु पातल बि आहे आप ठीक हैं अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह ही ॾिसी सघो था तव्हां ही उहो हथु आहे ऐं हथु मिलाए पियो ऐं निकिरे बि कोन पियो ईअं आसानी सां और ये उंगली वगैरह मूव करती हैं जी बिल्कुल ज़बरदस्त अगर सोलो में टाइट में दिखा दें तो नज़दीक से होगा ना असांजे कैमरा में नहीं ज़बरदस्त ऐं हाणे जेकॾहिं आउं उनखे पाणी जी बोतल ॾियां थो त उहा हू पकड़े बि सघनि था हिन हथ सां ज़बरदस्त ताकि फील भी थिए थी या आपको फील हो रहा है ये आप मतलब सोच रहे हैं वही आपकी उंगलियां उसको सेंसर लाइक वो हैप्टिक फीडबैक नहीं है इंशाल्लाह वो भी आएगा लेकिन ये है कि पता है कि मैंने उठाया हुआ है मुझे वेट फील हो रहा है तो इस चीज़ से वो और मैंने आपकी वीडियो देखी थी आप गिटार भी बजा रहे थे इसी हाथ से आप आजकल ड्राइव भी कर रहे हैं बिल्कुल जो आप बता रहे थे कि 2020 में आपको करंट लगा और उसके बाद आपका ये हाथ सो 2020 में बेसिकली मेरे साथ हादसा हुआ था जिस वजह से मुझे करंट लगा था तो मेरा आर्म जो था मुझे इम्प्यूट करवाना पड़ा सो आफ्टर दैट एक चीज़ थी कि लाइफ गुजारनी है एक चीज़ गई है 3 बच भी गई हैं एक हाथ भी सलामत है टांगे भी चल रही हैं आंखें भी चल रही हैं कोई मसला नहीं इसका भी कोई ना कोई सोल्यूशन अवेलेबल होगा तो करते करते फिर सोल्यूशन पूरी दुनिया में देखना स्टार्ट किया कि मेरा अपना बैकग्राउंड सॉफ्टवेयर इंजीनियरिंग से था तो वो पता था कि यार टेक वाइज भी कोई ना कोई सोल्यूशन अवेलेबल होगा हाथ इधर होगा जी देखने में भी आएगा जी तो सोल्यूशन अवेलेबल होगा तो देखना स्टार्ट किया पूरी दुनिया में सर्च आउट किया तो अल्लाह का करना ऐसे हुआ कि पाकिस्तान में बायोनिक्स का मुझे रेफरेंस मिल गया तो मेरा फिर अनस भाई और वैस भाई से जो फाउंडर्स है बायोनिक्स के उनसे कांटेक्ट हुआ तो इनके पास मैं ऑल द वे फ्रॉम लाहौर आया बायोनिक काम लगवा के वापस गया तो सबसे पहला चेंज जो पर्सनैलिटी चेंज आता है वो यही कि लोगों के देखने का नज़रिया बदलता है आप सारी चीज़ें तो आपने जो करने होते हैं काम पानी पीना सारी चीज़ें ये तो आपकी पर्सनैलिटी लाइक आपने ये तो आपकी हद तक होते हैं ज़ात तक होता है कि ये काम मैंने करने बट द थिंग इज़ कि आपका एक जो सोसाइटी के अंदर जो आपका एक इमेज बन जाता है ना बेचारा वाला सिंपैथेटिक हमदर्दी वाला वो चीज़ ज़्यादा खतरनाक लगती है और वही चीज़ खतरनाक थी उस चीज़ को बेसिकली मेरा वो नॉर्म तोड़ने का प्लान था कि यार ये चीज़ बेचारा वाली सिचुएशन नहीं करनी क्योंकि मेरा जैसे ताल्लुक पंजाब से तो वहाँ पे तो इवन आइडेंटिटीज बन जाती हैं घरों के अंदर के इस घर में ऐसा बंदा रहता है या इस घर के अंदर वो चीज़ नहीं रखनी थी तो करते करते खैर अल्लाह का शुक्र है कि इनसे जब आन लगाया गया तो एक वो चीज़ पॉजिटिव में गई ठीक है कि पेरेंट्स को भी नहीं कि वही कि बच्चा आपका माशाल्लाह हिम्मत वाला ऐसा का तो इनके साथ मेरा कॉन्टैक्ट था सिनर्जी क्रिएट हुई थी तो इन्होंने फिर मुझे लाइक ऐसे हुआ कि माज भी आप हमारे पास ही आते हैं तो अल्लाह का शुक्र है आई एम द पार्ट ऑफ द टीम नाउ एंड अल्लाह का शुक्र है कि सब अच्छा चल रहा है। कैसे लगता होगा हर काम माशाल्लाह कर सकते हो गिटार बचा सकते हो ड्राइव कर सकते हो तो अब वो एहसास नहीं होता होगा कि वो बस कुदरती हो गया था वो मेरा एग्जैक्टली वो तो इवन पहले भी नहीं था इवन जब हो गया था ना तब भी नहीं कि अल्लाह ताला के साथ कनेक्शन यही बिल्ड हुआ था कि अल्लाह आपकी चीज़ थी आपने ले ली जान भी जानी है कोई मसला नहीं ठीक है अब जितनी रह गई है एग्जैक्टली अब जितनी रह गई वो अच्छे से गुजारनी है तो इसके बाद वही चीज़ की आसानी तो डेफिनेटली वो अनडाउटेडली हर लिहाज से आपके लिए आसानी हो जाती है आपकी एक फिलअप हो जाती है चीज़ ठीक है फिर आप जो चीज़ करना चाहते हो जो आपको डिपेंडेंसी फील हो रही होती है कि मेरे लिए कोई आके मुझे ये चीज़ करके दे ऐसा नहीं है ठीक है मैं इस हाथ से बॉटल पकड़ के मैं यहाँ से सिर्फ खोल भी लेता हूँ ठीक है बंद भी कर लेता हूँ सालसा का ठीक है तो अपनी सारी चीज़ें मैं कर पा रहा हूँ अल्लाह का शुक्र है तो ऐसा सच कोई वो चीज़ नहीं है तो अल्लाह का शुक्र है अल्हम्दुलिल्लाह ऐसा कोई अब मेंटली भी ऐसा वो नहीं है ना ही फिजिकली ऐसी कोई
डिसेबिलिटी फील होती है। और अब आप इनके साथ अनस भाई वालों के साथ मिलकर दूसरों लोगों के लिए इस तरह काम कर रहे हैं। अल्हम्दुलिल्लाह। तो मोटिवेट हो रहे हैं लोग बेशक, क्योंकि एक चीज़ तो ये है कि जब वो लोग आते हैं तो उनका एक लाइक नॉर्म टूटा होता है, वो उनके माइंड में चीज़ होती है कि शायद नहीं हो सकता। तो जब मैं आके सामने इनके सामने आता हूँ, मैं आके बात करता हूँ उनसे, तो कोशिश यही होती है कि सबसे पहले वो अपनी विल पावर स्ट्रॉन्ग करें, क्योंकि इसको वो तभी यूटिलाइज कर सकेंगे जब उनकी विल पावर स्ट्रॉन्ग होगी। अगर विल पावर स्ट्रॉन्ग नहीं होगी, वो डाउन ही फील करते रहेंगे, तो डेफिनेटली अगर हम आर्म प्रोवाइड कर भी देंगे तो वो उसको यूटिलाइज नहीं करेंगे प्रॉपर्ली। उसके लाइक नए से नई चीज़ें आइडियाज़ निकालने, जैसे बाइक चला रहे हैं, हमारे ट्रैक्टर चला रहे हैं, हम सोच भी नहीं सकते थे शायद। मैं तो गिटार प्ले करने की हद तक चला गया, ड्राइव कर ली, लेकिन ट्रैक्टर चलाना, बाइक चलाना, जिनके दोनों हाथ नहीं वो बाइक चला रहे हैं, तो ये चीज़ विल पावर पे है। सही, वॾो इनकलाब आहे। ऐं असां पंहिंजे ॾिसणनि खे इहो ॿुधाईंदा हलूं, सॼो मुल्क असांजो आहे ऐं सभिनी असांजी फ़ख़्रु आहे, पर असांखे वधीक फ़ख़्रु हिन ॻाल्हि ते आहे तो अनस कुरैशी साहब जेके हुनजो तालुक़ु नवाब शाह सां आहे। सो नवाब शाह खां उथी करे आया ऐं एॾी ज़बरदस्त जदीद जेका टेक्नोलॉजी मां इजाद कई, बायोनिक्स नाले सां कंपनी ठाही, ऐं इन्हनि जीअं ॿुधाइनि पिया ज़ाहिद भाभी त अव्हां जन माण्हुनि खे इहे मसनूई हथ फराम कया, उहे हाणे ट्रैक्टर बि हलाइनि था, बाइक बि हलाइनि था, ऐं ज़िंदगी जो ॿियो जेके बि कमकार आहिनि उहे कनि था। सो उन्हनि जी नाज़रीन खे मुख़्तसर वीडियो ॾेखारियूं जेका अव्हांजी ठाहियलु आहे। सो नाज़रीन, ही मुख़्तसर वीडियो असीं अव्हांखे ॾेखारियूं था, ऐं उहा यकीनन अव्हां जॾहिं ॾिसंदा त अव्हां बि हैरान रहिजी वेंदा ऐं ख़ुशी बि थींदी त अनस कुरैशी साहब जेके आहिनि उन्हनि जी जेका टीम आहे, जन जन माण्हुनि खे कुदरती जंहिंजा हथ हलिया विया हुआ उन्हनि खे फराम कया, त उहे हाणे ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं एक्टिविटीज़ करे सघनि था। मुख़्तसर वीडियो ॾिसो, पोइ वरी वापसि ईंदासीं, हिननि दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़रीन, तव्हां वीडियो ॾिठी, मूंखे यकीन आहे छो मूंखे ॾाढो प्राउड फील पियो थिए हिननि ॿिन्हिनि जेके असांजा अज़ीम शख़्सियतूं चई सघां थी, उन्हनि सां ॻाल्हाए करे ख़ुशी बि थिए पई, हैरत बि थिए पई त इहा शइ पॉसिबल आहे। छो असां त उन्हनि खे मतिलबु डिसेबल सम्झी करे माज़ूरी सम्झूं था। बहरहाल जेकॾहिं असां तव्हां खां पुछूं त हीउ जेको आइडियो त तव्हां ॿुधायो, तव्हांखे किथां आयो, तव्हांखे उहो थी वियो, पर उन खां पोइ जॾहिं तव्हां हिन ते कमु कयो त के हर्डल्स आयूं, कंहिं चयो तव्हां कोन करे सघंदा, काफ़ी पुठियां बैक खां ॻाल्हियूं ॿुधण में ईंदियूं आहियूं इहे सभु शयूं? जी बिल्कुलु। हाणे अगरि तव्हां पाकिस्तान जी ॻाल्हि कयो त पोइ पाकिस्तान में का शइ मैन्युफैक्चरिंग करणु ॾाढो ॾुखियो आहे। छो भला असां वटि एडवांस टेक्नोलॉजी न आहे, असां वटि
का टेक्नोलॉजी खे इम्प्रूव करण वारी का फंडिंग ना आहे, असां वटि माना कॉन्सेप्ट ना आहे कि असां बि का शइ दुनिया खां बहितर ठाहे सघूं था। छो भला अगरि तव्हां हाणे बि ॾिसो जेका बि असां वटि इंटरनेशनल एक्सपो हूंदा आहिनि, असां हुनखे ट्रेडिशन डेफिनेटली ॾेखारींदा आहियूं, पर जेकी इंडस्ट्री जेकी रिवाइव थींदी माना उहा हिन हिसाब सां ई थींदी। माना इहा जेकी टेक्नोलॉजीज़ आहिनि या पाकिस्तान में इन्वेंट थींदियूं या सिंध में इन्वेंट थींदियूं, तॾहिं ई असां चई सघां थो कि माना जीअं मुंहिंजो दड़ो हुयो ऐं मुंहिंजो दड़ो वारे टाइम ते वी वर लाइक बेटर देन एवरीबडी इन द वर्ल्ड, सो वाई नॉट टुडे, लाइक हाणे बि असां कोशिशि करे पंहिंजी टेक्नोलॉजी खे इम्प्रूव करे, ऐं हुन दौर में जीअं असां वटि बहितरीनु इंफ्रास्ट्रक्चर हुयो, बहितरीनु टेक्नोलॉजी हुई, तो हिन दौर में बि अगर असां चऊं कि अगर टेक्नोलॉजी ते कम कयूं तो डेफिनेटली वी कैन बी अ बेटर देन एनीबडी इन द वर्ल्ड। वाओ, तमाम बेहतरीन गुफ्तगू पर हां टाइम थियो है ब्रेक ब्रेक जो। जो बिल्कुल सही। नाज़रीन, मुख़्तसिर ब्रेक वठूं था, पोइ वापसि ईंदासीं ऐं अञा जेके खोड़ सारियूं हुन सां ॻाल्हियूं कंदासीं। ऐं जेका थोरी अफ़सोस वारी ॻाल्हि इहा आहे त प्रोग्राम खां पहिरियां जॾहिं असांजी इन्हनि दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल थी पई त उन्हनि ॿुधायो 250-300 माण्हू अहिड़ा आहिनि जेके इन इंतज़ार में आहिनि को माण्हू पैसा डोनेट करे त जीअं उन्हनि खे हथ या पेर जेके आहिनि सो मिली सघनि। ऐं असांजी माशाल्लाह 22 करोड़ जी पॉपुलेशन आहे, खोड़ मुख़ैर माण्हू हिते वेठा आहिनि जेके चाहिनि त बायोनिक्स कंपनी सां राब्तो कनि ऐं उन्हनि जी फाइनेंशियल हू जेकॾहिं सपोर्ट कंदा त हू उन्हनि माण्हुनि खे उहे मसनूई हथ वग़ैरह ॾेई सघंदा, हू पंहिंजी आम ज़िंदगी जेका आहिनि सो गुज़ारे सघंदा। ऐं सदर आरिफ अलवी साहब खां वठी वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब ताईं ॿियनि मुख़्तलिफ़ पॉलिटिकल शख़्सियतुनि सां मुलाक़ात करे इन्हनि डेमो वग़ैरह बि उन्हनि खे पेश कया आहिनि, पर अञा त उन्हनि खे केतिरी सपोर्ट गवर्नमेंट जी सतह ते मिली सघी आहे या न, उहे ॻाल्हियूं बि इन्हनि खां पुछंदासीं, पर मुख़्तसर ब्रेक खां पोइ। असां सां गॾु रहिजो। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरती में अव्हांखे चऊं था भली कार। ऐं अनस कुरैशी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, बायोनिक्स जा जेके CEO आहिनि। अच्छा अनस भाई, अव्हांखे सम्झणु चाहींदासीं त जन जा हथ न आहिनि, पेर न आहिनि, केतिरियूं एप्लीकेशन अव्हां वटि आयल आहिनि ऐं उन्हनि ते केतिरो एस्टिमेट हिकिड़ो ख़र्चो अची सघे थो अंदाज़नि, ऐं जेके बि माण्हू असांखे ॾिसनि था कि मुख़ैर हज़रात या गवर्नमेंट लेवल ते सिंध गवर्नमेंट हुजे या वफ़ाक़ी गवर्नमेंट, उहा जेकॾहिं मदद करे त केतिरनि माण्हुनि खे अहिड़ा हथ वग़ैरह लॻी सघनि था ऐं हू आम ज़िंदगी ॾांहुं मोटी सघनि था, ऐं केतिरी बजट ताईं? जी, सो बेसिकली तव्हां हाणे इहो ॾिसी सघो था, जीअं मॉज़ जी एग्ज़ाम्पल आहे। हाणे हिन जी हिकिड़ी शइ एक्सीडेंट सां हली वई त हाणे ही इज़ बैक टू लाइफ आफ्टर दिस, सो हाणे तक़रीबन 300 खां 400 माण्हू अहिड़ा आहिनि जेका असांजी वेटिंग लिस्ट ते आहिनि, माना उहो अफोर्ड नथा करे सघनि। हाणे डेफिनेटली दुनिया खां त असांजी 10 टाइम कॉस्ट घटि आहे, पर स्टिल इहा हिकिड़ी अहिड़ी कॉस्ट आहे जेको हर को अफोर्ड नथो करे सघे। सो अगरि असां WHO जे हिसाब सां ॾिसूं त इहा जेकी प्रोस्थेटिक हूंदो आहे, हिन जी जेकी रिक्वायरमेंट हूंदी आहे, इहा गवर्नमेंट जी रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे। ऐं इवन गवर्नमेंट जेकी आहे इहो प्रोवाइड कंदी आहे प्रोस्थेटिक आर्म्स, बट वो डम प्रोस्थेटिक हूंदा आहिनि ऐं गवर्नमेंट इम्पोर्ट कंदी आहे, हुनजी जेकी कॉस्ट आहे तक़रीबन 1,65,000 में इम्पोर्ट कंदी आहे। त असां त इहा बि प्रपोज़ कयो कि तव्हां जेकी इम्पोर्ट कयो था हिन जी अधु कॉस्ट तव्हां ॾेई सघो था त इहो सब्सिडाइज़ थी वेंदो। छो पोइ खोड़ सारा माण्हू अहिड़ा आहिनि जेका हुनजी परचेसिंग पावर एतिरी आहे कि जेको माना 1.5-2 लख में उहा आराम सां परचेस करे सघनि था, पर प्रपोज़ल त आहे, हाणे ॾिसो कॾहिं हुनजो माना प्रोसेस अॻिते वधंदो। ऐं हिन खां पोइ जेकी हिन जी रिसर्च आहे उहा ॾाढी एक्सपेंसिव आहे। छो भला हिन में असांखे हिकु जेका सेंसर आहिनि, मोटर्स आहिनि ऐं हुनजी जेकी रिसर्च आहे हुनजे लाइ जेको एक्सपोजर खपे, हुनजे लाइ माना खोड़ सारी फंडिंग रिक्वायर्ड हूंदी आहे। फॉर एग्ज़ाम्पल असां वटि जेको इहो हथु आहे इहो हुनजे लाइ आहे जंहिंजो माना एल्बो जॉइंट हूंदो आहे। हाणे रिसेंटली असां जेकी रिसर्च कंप्लीट कई आहे हुनजे लाइ बि कई आहे जंहिं वटि एल्बो जॉइंट बि कोन्हे, त हुन में असांखे तक़रीबन 2 साल लॻी विया फॉर टू डू द कंप्लीट रिसर्च। हाणे उहा ई रिसर्च जी अगरि फंडिंग या सपोर्ट गवर्नमेंट जी तरफ़ां हूंदी त डेफिनेटली उहो जेको 2 साल असांखे लॻिया उहा थी सघे थो 6 मंथ्स में या विदिन अ ईयर ठही सघे थो। ऐं हिन में ख़बर छा आहे, असां चवंदा आहियूं कि पाकिस्तान खे का शइ एक्सपोर्ट थियणु घुरिजे, माना का शइ अहिड़ी हुजे जेको असां एक्सपोर्ट कयूं, तो माना हिन टेक्नोलॉजी में पोटेंशियल आहे कि तव्हां एक्सपोर्ट करे जेका डॉलर जो असांजो कर्ज़ो डेली वधे थो त हिन खे थोरो डेफिनेटली हिन टेक्नोलॉजी से त न थींदो, पर स्टिल माना थोड़ी सपोर्ट त मिली वेंदी। सही। अच्छा, मुख़्तलिफ़ पॉलिटिकल लीडर्स सां मुलाक़ातूं बि कयूं, मूं हिकिड़ी वीडियो में ॾिठियूं पिए त आरिफ अलवी साहब ॿियनि सां, उन्हनि खे अवां छा ब्रीफिंग ॾिनी ऐं रिप्लाई उतां छा आयो आहे हींअर ताईं?
मां असां माना जेतिरी बि पॉलिटिकल शख़्सियत आहिनि हुनखे असां त ॾेखारे चुका आहियूं कि दिस इज़ द सोल्यूशन जेको तव्हां आम माण्हुनि खे ॾेई सघो था। पर हुनजो चवण जो इहो ई हुयो कि तव्हांखे अगरि ग्रांट्स खपनि या हिन जे लाइ फंडिंग खपे त तव्हां हिकिड़ो माण्हू पाण वटि हायर कयो जेको इंटरनेशनली ग्रांट माना वठे US खां या UK खां या किथां न किथां, छो भला पाकिस्तान में तव्हांखे कुझु न मिलंदो त पर स्टिल वी आर होपफुल। माना असां त पंहिंजे हिसाब सां कमु कयूं था। माना असांखे ख़बर आहे अगरि असां इहा शइ बंदि करे छॾियूं त पोइ हिन जहिड़ा जेका माण्हू आहिनि हुनजो छा थींदो। त हिन विजन सां असां कोशिशि कयूं था कि पाण पंहिंजी मदद सां थोरो हिनखे सस्टेन करे हिनखे एक्सपोर्ट लेवल ते खणी अचूं, पोइ हिन जा जेका ॿाहिरां पैसा ईंदा हुन जे हिसाब सां असां पाकिस्तान में सब्सिडाइज़ करे सघूं था। ॿी कंहिंजी हेल्प आहे तव्हांखे प्राइवेटली या गवर्नमेंट जी तरफ़ खां त तव्हां ॿुधायो? न, किथां खां बि न आहे कुझु? न, असां वटि माना असां पाण हर शइ पाण कयूं था ऐं अल्हम्दुलिल्लाह इंटरनेशनली असां वटि मोर देन 96 इंटरनेशनल पब्लिकेशन्स आहिनि जिथे फोर्ब्स में फ्यूचरिज़म वॾा वॾा न्यूज़ पेपर आहिनि हुन ते असांजो पाकिस्तान खे असां प्रमोट उनजी गुड इमेज पोर्ट्रेट कयूं था। पर हाणे हर कंहिंजो पंहिंजो विज़न हूंदो आहे। असां त पंहिंजे हिसाब सां कोशिशि कयूं था। इवन असां कोशिशि कयूं था हिन अरब हेल्थ में जेको आहे सॼी दुनिया मां जेकी हेल्थ टेक्नोलॉजी आहे उहा विज़िबल हूंदी, पोइ असां बि पंहिंजी कोशिशि कयूं था होॾे वञूं ऐं हुते पंहिंजी टेक्नोलॉजी ॾेखारियूं कि असां पाकिस्तान में जेको तव्हां सम्झो था कि असां ॾाढा बैकवर्ड आहियूं पर वी आर नॉट बैकवर्ड। असां वर्ल्ड रिकॉर्ड ठातो आहे जेको 3 साल जी छोकिरी खे असां बायोनिक आर्म ॾिनो आहे ऐं हिन खां पोइ असां दुनिया जो फर्स्ट वाटर प्रूफ बायोनिक आर्म असां ठाहियूं था। त इहा असांजी अचीवमेंट हूंदी। त माना असां जॾहिं वेंदा आहियूं ॿाहिरि त असांजी कोशिशि हूंदी आहे उनखे पंहिंजो पॉज़िटिव इमेज ॾेखारियूं। ऐं छा हिन में अलॻि कलरिंग तव्हां ॿुधाई पे कि? जी बिल्कुलु। त हिन जो कॉन्सेप्ट इहो ई आहे जेको मां ॿुधाए पियो कि हिन जो जेको असल मक़सदु आहे उहो आहे माण्हू पंहिंजी ज़िंदगी में वापसि अचनि ऐं ॿार जेका हूंदा आहिनि हुनजी ॾाढी कोशिशि हूंदी आहे कि हुनखे वो कंपेयर कंदा आहिनि ॿिया जेका ॿार हूंदा आहिनि हुननि सां। त असां हुनखे छा चयो, असां चयूं तव्हां कंपेयर न कयो, तव्हां हुन खां बहितर आहियो। त बहितर कीअं आहियो? असां हुननि जे लाइ पोइ डिफरेंट कलर्स जा या सुपर हीरोज़ जे हिसाब सां असां आर्म्स ठाहे हुनखे ॾींदा आहियूं। त हाणे फॉर एग्ज़ाम्पल जेको माण्हू जेको ॿार नंढो आयरन मैन वारो हथु पाए थो त हाणे हुनजी कोशिशि हूंदी आहे कि मां आयरन मैन आहियां। त हुनजी जेकी कम्यूनिटी आहे हुनजा जेका 6 साल 5 6 7 जेका दोस्त आहिनि हुननि में उहो मशहूरु हूंदो आहे कि आयरन मैन जेको आहे उहा बयान आहे लेट्स सपोज। ऐं हुनखे पाण खे बि हिकिड़ी मोटिवेशन हूंदी आहे, हुनखे पाण खे बि उहो पावर फील थींदी आहे। बिल्कुलु। इवन असां त हुन में जेकी लाइट्स हूंदी आहे उहो हुन में लाइट्स बि हूंदियूं आहिनि माना ऑन करे ॾेखारंदा आहिनि। त हुन हिसाब सां माना हुनजी हिकिड़ी मोटिवेशन अलॻि थी वई आहे। हाणे हुन में ॾिसो न जेका हुन सां गॾु हुनजा कुलीग आहिनि हुनजी मोटिवेशन टूवर्ड्स द टेक्नोलॉजी हूंदी। हाणे असांजो जेको बचपन हुया हुन में असां जेका गेम्स हुया क्रिकेट हुया, हाणे हुनजी मोटिवेशन छा हूंदी? उहो चवंदा कि असां वटि हिकिड़ो दोस्त हुयो हुन वटि बायोनिक आर्म हुयो त असां इन फ्यूचर वी विल वर्क ऑन टू दिस टेक्नोलॉजी एज वेल। त हाणे तव्हां सॼी नेशन खे इंस्पायर कयो था। ज़बरदस्त। अच्छा जाहिद भाई, आपसे अगर मैं समझूं तो आप ज़ाहिर काउंसलिंग वगैरह भी तो करते होंगे ना, क्योंकि आप तो मिसाल है ना, जो आपके पास दूसरे लोग आते होंगे तो काउंसलिंग कितनी इंपॉर्टेंट है? जैसे आपने कहा कि मेंटली तौर पर वो समझते हैं कि बस ये बेचारे मैं कुछ नहीं कर सकता, तो काउंसलिंग का कितना रोल है इसमें? इसमें बेसिकली काउंसलिंग का ऐसा रोल होता है कि कई समटाइम्स तो ऐसा भी होता है कि जिनके साथ हादसा हुआ हो उनकी कम करनी पड़ती है और जो उनके साथ लोग होते हैं उनकी ज़्यादा करनी पड़ती है। रियलाइज नहीं करवाएं। एग्जैक्टली कि उनको रियलाइज़ ना करवाएं। ठीक है, काउंसलिंग की जब सोसाइटी तक बात आती है ना, ठीक है, जो देखने वाले लोग हैं जो कम्युनिटी है उसकी, ठीक है, जो भी इस तरह की किसी चैलेंज को फेस कर रहा है तो उनको भी बड़ा इम्पोर्टेंट रोल होता है उनका उसकी लाइफ के ऊपर कि वो कैसे अपने आप को देखता है। अगर वो अपने आप को, सबसे पहली चीज़ तो ये कि अगर वो अपने आप को बेचारा समझ लेगा, अपने आप को वो डाउन कर लेगा तो वो डेफिनेटली दूसरे लोग भी उसको वैसे ही देखेंगे। तो अगर एक बंदे में कभी किसी में ऐसे कोई मेंटली अगर वो डाउन फील कर भी रहा है या अगर वो अपने आप में किसी तरह का वो किसी तरह की कमी फेस कर भी रहा है, ठीक है, तो दूसरे लोगों को चाहिए कि वो उसको ऐसा फील ना होने दें कि भाई कुछ नहीं होता, हो जाता है। मैं भी 1-1.5 साल अल्लाह का शुक्र है कि सब कुछ चल रहा है। मैं 2-3 महीने बाद अल्लाह ताला ने हिम्मत दे दी, मेरा उसमें कोई कमाल नहीं है, अल्लाह ताला ने हिम्मत दे दी कि खैर है कुछ नहीं होता और मैं सारा वो आ गया, बैक टू लाइफ हो गया। लेकिन लोगों को बहुत साल लग जाते हैं, 5-5, 6-6 साल लग जाते हैं, इवन पूरी ज़िंदगी लग जाती है कई दफ़ा कि भाई पता नहीं अब ज़िंदगी गुजर नहीं सकती, लोग क्या कहेंगे। तो वही काउंसलिंग का पार्ट सिर्फ
पर्सन तक नहीं रहता, फैमिली, पूरी कम्युनिटी, जस्ट नॉट फैमिली, कम्युनिटी, उसके फ्रेंड्स, उसका अगर वो कहीं वर्किंग प्लेस पे पहले प्रीवियसली कहीं था तो दोबारा उसकी एक्सेप्टेबिलिटी वहाँ पे कि हाँ भी सब हो जाएगा। फिर जब आप बाहर निकल रहे हो, मार्केट में जा रहे हो, मॉल्स में जा रहे हो, तब जो लोग आपको देख रहे हैं, ठीक है, हैरत से ना देखें, नॉर्मल, एग्जैक्टली, वो आप काफ़ी चीज़ें ऐसी हो जाती हैं कि आपके पास से गुजरते हुए एकदम अस्तगफिरुल्लाह कहते हुए गुजरेंगे, जैसे पता नहीं मेरे पे कोई अल्लाह का अज़ाब आया हुआ है, ठीक है। तो ये चीज़ें जो हैं ना, वो काउंसलिंग फिर सिर्फ उस तक नहीं रह जाती, ये पूरी सोसाइटी को काउंसलिंग की जरूरत है। और ये जो हम प्रोग्राम करें, ये समझो उसी की एक कड़ी है, Exactly. ताकि लोगों तक ये बात पहुंचे कि ये कोई ऐब थोड़ी है, किसी के साथ जिंदगी में कभी भी हो सकता है, और वो जो अस्तगफिरुल्लाह करें, खुदा न खास्ता उनके साथ भी हो सकता है। अच्छा, आप इससे बहुत सारे काम तो टाइपिंग वगैरह, जैसे क्योंकि आप सॉफ्टवेयर इंजीनियरिंग से तो टाइपिंग तो वगैरह कर सकते हैं। बेसिकली मैं इसमें टाइपिंग वगैरह वाला जो काम है, इंडिविजुअल फिंगर्स वाले जितने काम होते हैं वो तो मैं टाइपिंग वगैरह उससे भी कर लेता हूँ, लेकिन मुझे अगर लैपटॉप पकड़ना हो, कैरी करना हो, बैग पकड़ना हो, ठीक है, लाइक मैं बड़े मजाक में इनसे बात करता हूँ, अगर शादी पे जाए तो एक हाथ से बॉटल पकड़ ली, दूसरे हाथ में प्लेट पकड़ ली, ठीक है, तो इस तरह की चीज़ें जो हैं वो काफ़ी आपको असिस्ट हो जाते हैं, चीज़ें बहुत आसानी हो जाती है। सही। अनसबा जी हाणे अवां खां सम्झो त हींअर ताईं केतिरनि माण्हुनि खे अवां अहिड़ा उज़वा जेके प्रोवाइड करे चुका हूंदा? तो बेसिकली तकरीबन 100 का मथे हिन साल तकरीबन 100 क्रॉस थी चुकी आहे विदिन कंट्री, विदिन द कंट्री। ऐं हिकिड़ो दुबई मां बि आयो पेशेंट असां ज़बरदस्त। त ऐं असांजी जेकी कोशिशि आहे, छो भला असां वेंदा आहियूं मल्टीपल कंट्रीज़ में एग्ज़िबिशन करण लाइ, त हुते बि असां वटि ॾाढी रिक्वेस्ट आहे कि तव्हां पंहिंजी कंपनी जी ब्रांच हिकिड़ी हिते खोलियो, छो भला इहो साउथ एशिया में मुश्किल सां 1-2 कंपनीज़ हूंदियूं जेको हथ ते कमु कंदियूं, ऐं अगरि तव्हां सॼी ग्लोबल ॾिसो त मुश्किल सां 20-25 टोटल कंपनीज़ हूंदियूं जेकी हिन ते कमु माना हथ ते जेके कमु कंदियूं। छो भला इहा टेक्नोलॉजी ॾाढी कॉम्प्लिकेटेड आहे, छो भला हिन में वेट जो तव्हांखे वेट घटि से घटि हुजे ऐं मज़बूत हुजे, फंक्शनल हुजे, बैटरी लाइफ वधीक हुजे, त हिन हिसाब सां हिन जी कॉम्प्लेक्सिटी ॾाढी आहे। ऐं 100 माण्हू थी विया आहिनि ऐं इंशाल्लाह कोशिशि आहे हिन साल असां इंशाल्लाह 500 क्रॉस कयूं। ऐं तव्हांजी हिकिड़ी वीडियो मूं ॾिठी ट्रैक्टर वारी, त उहा वारी मतिलबु तव्हांखे डोनेशन वग़ैरह ॾिनी हूंदी? जी, हिते थींदो छा आहे, जेका माण्हू अफोर्ड नथा करे सघनि त असां हुनखे हुनजी हिकिड़ी लिस्ट ठाहींदा आहियूं। हुन लिस्ट में हुनजा नालो, हुनजो CNIC नंबर या बेसिक इंफॉर्मेशन जेकी माण्हुनि खे खपे, उहा इंफॉर्मेशन पोइ असां मल्टीपल NGOs खे मोकिलींदा आहियूं। पोइ उहो हुनजे लाइ डोनेशन रेस करे पोइ हुनजो जेको कमु आहे उहा ईज़ी थी वेंदो आहे। पोइ जेको छोकिरो आहे उहा भावल नगर जो आहे, ऐं छो भला इहा टेक्नोलॉजी सॼे पाकिस्तान में कान्हे, ऐं माण्हू फ्रॉम ऑल द पाकिस्तान हिते ट्रैवल करे कराची ईंदा आहिनि, ऐं हाणे उहा छोकिरो स्कूल बि वञे थो, माना यूनिवर्सिटी पढ़े थो, ऐं हुन सां गॾु ट्रैक्टर बि हलाईंदो आहे ऐं बाइक बि हलाईंदो आहे। त माना इहो जेको छोकिरो आहे पंहिंजी ज़िंदगी में वापसि अची वियो। ज़बरदस्त। अच्छा, खोड़ जेके माण्हू असांखे ॾिसनि पिया, उहे जेकॾहिं अव्हां सां राब्तो करणु चाहिनि त कीअं अव्हां जेको सोशल मीडिया प्लेटफॉर्म जेको हुजे उहो मेंशन करे सघो था? कराची में जेका ऑफिस आहे उनजी एड्रेस शेयर करे सघो था त जीअं वधि खां वधि माण्हू असां राब्तो करे सघनि? जी बिल्कुलु, असांजो आहे सोशल मीडिया ते बायोनिक्स जे नाले सां सोशल मीडिया पेज आहे, ऐं वेबसाइट बि आहे बायोनिक्स के सां, ऐं बाक़ी असांजो जेको ऑफिस आहे उहा तारिक रोड जे भरिसां बिल्कुलु नियरेस्ट आहे, PCSH ब्लॉक 2, हुते ई असांजो ऑफिस आहे। ऐं माण्हू असांखे कॉल करे अची सघनि था। हुन में अगरि हुन वटि पैसो बि न आहे त दे कैन माना असांजी लिस्ट में ऐड थी सघंदा, पर इहो लाज़मी न आहे हुन वटि पैसा हुजनि या न हुजनि, असां हुनखे ऐड करे पोइ कीअं बि करे हुनजो कमु इंशाल्लाह प्रोसेस कंदासीं। सही। केतिरनि दोस्तनि जी टीम आहे अव्हांजी हिन सॼी बायोनिक्स कंपनी में जेके हिन ते कमु कयो पिया, ऐं किथां किथां जा उहे पढ़ियल आहिनि, इंक्लूडिंग अव्हांजी? मूं शायदि शुरू में ॿुधायो त किथां जी एजुकेशन आहे? ऐं असल में जेका बि असांजा टीम मेंबर्स आहिनि उहा अलॻि अलॻि मुख़्तलिफ़ डोमेन सां आहिनि, माना फॉर एग्ज़ाम्पल NED खां बि पढ़ियल आहिनि, ऐं अवेज़ जेको मूं सां गॾु पार्टनर आहे उहा असां ज़ैबिस्ट मां पढ़ाई कई आहे, ऐं मुंहिंजो जेको एक्चुअल बेसिक एजुकेशन थियल आहे उहा नवाबशाह में थियल आहे। त हुन खां पोइ माना 20 माण्हू आहिनि असां वटि, त अलॻि अलॻि स्पेशलिटी जे हिसाब सां हुनजी एजुकेशन बि पोइ डिफरेंट लेवल जी आहे। अच्छा, कहिड़ी फील्ड वारा माण्हू जेके आहिनि उहे तव्हां वटि कमु कनि पिया? मतिलबु फील्ड सां मुराद कहिड़ा, मतिलबु जीअं हथु ठहियल आहे उनमें सेंसिंग पावर आहे, त उहो कहिड़ी शइ आहे, मतिलबु कहिड़ा जेके आहिनि डिपार्टमेंट सां तालिक रखनि था? पोइ असां वटि मैकेनिकल्स इंजीनियर्स बि आहिनि, पोइ सॉफ्टवेयर इंजीनियर्स बि आहिनि, पोइ हुन सां इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियर्स बि आहिनि, पोइ डेटा साइंटिस्ट बि आहिनि। छो भला इहा हिन टेक्नोलॉजी में हिकु माण्हू जो कमु न आहे, पोइ हिन में छा आहे टीम वाइज़
डिवाइड थियल आहे हर शइ त हिन में पोइ सॉफ्टवेयर इंजीनियर्स बि आहिनि त पोइ माना इहो सॼी टीम जेकी आहे उहा हिकु प्रोडक्ट ठाहींदी आहे तव्हां पाण इहो ई पढ़िया आहियो तव्हांजी पंहिंजी फील्ड जी ई आहे मुंहिंजी जेकी फील्ड आहे उहा मैकेट्रॉनिक्स इंजीनियरिंग आहे माना रोबोटिक्स इंजीनियरिंग त हुन में असांखे बेसिक आइडियो हुयो पोइ हिकु शइ खे असां माना हिकु लेवल ते पहुचाए करे पोइ वी नीड लॉट ऑफ टीम मेंबर्स ताकि हुनखे असां इम्प्रूव कयूं मॉडिफाई करे सको सही। तो माज भाई कराची कैसा लग रहा है? कराची में अभी तो आप रह रहे हैं ना, ये भी तो हम पूछ लें ना, आपकी जिंदगी कैसी गुजर रही कराची में? कराची में आप बेसिकली शिफ्ट ही हो गए? जी मैं यहीं पे शिफ्ट हो गया। वो कराची ऐसा है कि अच्छा लग रहा है क्योंकि काफ़ी डिफरेंट लाइक पंजाब और सिंध लाइक काफ़ी डिफरेंस था और काफ़ी यानी कि वो कॉन्सेप्ट बना होता है ना कि काफ़ी डिफरेंस है लाहौर और कराची के लोगों में, बट एज सच नहीं है। ठीक है, एक्सेप्टेबिलिटी अल्लाह का शुक्र है वहाँ पे भी थी, यहाँ पे भी मिली। ठीक है, यहाँ पे भी मैं बाहर वगैरह निकलता हूँ लाइक शोज़ वगैरह पे भी अगर आना जाना कहीं लगा होता है तो बहुत अच्छा शहर है, अल्लाह का शुक्र है और अच्छा लग रहा है। एंजॉय कर रहे हैं अल्हम्दुलिल्लाह। कराची के खाने कैसे हैं? पंजाब के खाने कराची की बिरयानी, कराची की बिरयानी वो उसका मुकाबला नहीं है माशाल्लाह। और ये जो आपकी टीम आपको मिली है, अनस साहब हैं और दूसरे जो दोस्त हैं, उनसे कैसे है आपकी कंपनी? अभी 1 साल तो हो गया होगा ना, मतलब गेट टुगेदर वगैरह कितना सपोर्ट कर रहे हैं आपको? मेरा तो बेसिकली कंपनी ज्वाइन करने से पहले बड़ी सपोर्ट थी क्योंकि मेरा कंपनी ज्वाइन करने का जो मेजर वो था वो यही था कि जब मैं इनके साथ इवन पंजाब से कांटेक्ट में होता था, बात करता था मैं इनसे, तो यही होता था कि यार इसको ऐसे ठीक कर सकते हैं, इसको और इम्प्रूव कर सकते हैं। क्योंकि मैं नई से नई चीज़ें करने की कोशिश कर रहा था तो मुझे होता था यार इसमें जैसे ये हो जाए, जैसे इसमें मैं आपको दिखाता हूँ ये रोटेशन है। ठीक है, ये रोटेशन का लाइक मेरी तरफ से इनको मैंने कहा था कि यार इसमें रोटेशन डालने क्योंकि मैंने गाड़ी ड्राइव करनी होती है ना तो मुझे थोड़ी सी डिफिकल्टी होती है। ठीक है, तो वो इस तरीके से चीज़ें करते करते डिस्कस क्योंकि एक सिनर्जी क्रिएट हुई थी, एक एक्सेप्टेबिलिटी आई थी इनकी तरफ से भी, तो ही जाके फिर उन्होंने कहा कि माज भी आप लाहौर बहुत दूर है, आप हमारे पास ही आ जाए। तो फिर मैं इनके पास आया, अब ज्वाइन की है तो डेफिनेटली अब बहुत ज़्यादा इंप्रूवमेंट की तरफ आगे हम लोग देख रहे हैं कि कैसे और बेहतर से बेहतर चीज़ों को किया जा सकता है। अभी हमने रिसेंटली जैसे उन्होंने बताया कि अबव एल्बो भी हम लोगों ने अल्हम्दुलिल्लाह इम्प्लीमेंटेशन की है और सारा हम लोग उस पर वर्किंग कर रहे हैं और आगे और इम्प्रूव करने की कोशिश कर रहे हैं। वाटर प्रूफ की तरफ जा रहे हैं तो वही कि पानी में अगर यूज़ करना है आगे कुछ इस तरह की चीज़ है। ठीक है, तो ये आगे चीज़ें ऐसे ही एक्सेप्टेबिलिटी के साथ ही ये चीज़ें आप इम्प्रूव कर सकते हो। शादी भी कराची में की है? मेरी शादी भी कराची में हुई है। अच्छा, जीअं असांजा सोल्जर्स आहिनि जेके बॉर्डर्स ते विढ़नि था टेररिस्टनि सां या कॾहिं कॾहिं माइंस वग़ैरह जेके बारूदी सुरंग जे करे कंहिंजी टंग कंहिंजी बांह, सो उन्हनि खे त ऑलरेडी इहे शयूं खपंदियूं हूंदियूं आहिनि। असांजो जेको इदारो आहे उहो ऑलरेडी पाक फ़ौज उहे कनि था पिया, उन्हनि सां लाहे विचड़ कई आहे कॾहिं त उहे जेके कनि था उन्हनि वटि इहो तजुर्बो थियल आहे त उहे हरकत बि कंदा हुजनि या उहे जेके पुराणा? न, हुन वटि जेका आहिनि पुराणा आहिनि ऐं जेका बेसिक आम सोल्जर्स हूंदा आहिनि हुन वटि ग्रेड वाइज़ आहिनि त हुन वटि जेकी टेक्नोलॉजी आहे उहा जर्मनी खां इम्पोर्ट कंदा आहिनि एंड दैट्स वेरी एक्सपेंसिव। माना तक़रीबन 40-50 लखनि जी आहे ऐं हिकु सोल्जर जी लाइफ में तक़रीबन 3-4 दफ़ा हुनजी चेंज थींदी आहे। त असां कोशिशि कयूं था हिन टेक्नोलॉजी खे हुते बि इंट्रोड्यूस करायूं, छो भला असां ऑलरेडी खोड़ सारा जेका पैसा आहिनि उहा ॿाहिरि मोकिलींदा आहियूं त पोइ हिन जे हिसाब सां असां सेव करे सघूं था। ऐं हिन जी बहितरीनु ॻाल्हि इहा आहे कि इहा टेक्नोलॉजी पाकिस्तान में ठहियलु आहे ऐं हिन जी सर्विस मेंटेनेंस स्पेयर पार्ट्स हर शइ हिते ई आहे। त पोइ छो भला अगरि तव्हां 40 लखनि जी शइ वठी था अचो उतां ऐं हुनजी वारंटी कान्हे, हुनजी का सर्विस सपोर्ट कान्हे त डेफिनेटली उहा त नेक्स्ट डे बि ख़राबु थी सघे थी। त हिन जी ख़ासि बात इहा आहे कि अगरि 1 साल जी सॼी वारंटी आहे, तव्हां साल में आराम सां हिन जी हर शइ टेस्ट करे सघो था कि हिन में का मसइलो आहे त तव्हां आराम सां चेंज कराए सघो था या क्लेम कराए सघो था। अच्छा, हाणे हीअ थी वई हथ जी ॻाल्हि, पेरनि ते अव्हां कमु कयो आहे या कयो पिया? छाकाणि त हलणु वॾो मसइलो हूंदो आहे त माण्हू सोचे मां क़दम अॻिते वधायां त खणी सघे ऐं सॼी बॉडी जो भार खणी सघे, इहो केतिरो मुश्किल आहे या उन ते कमु थिए पियो? जी बिल्कुलु, हुन ते असां कमु कयूं पिया ऐं छो भला तव्हां हैरान थी वेंदो, पाकिस्तान में तक़रीबन 40,000 लेग्स एम्पूटेट थींदियूं आहिनि डायबिटीज़ जे करे एवरी ईयर। बिल्कुलु, सो असां हुन ते कमु कयूं पिया। इंशाल्लाह मार्च में असांजो प्लान आहे असां हुनखे लॉन्च कंदासूं ऐं हुन में बि असां मल्टीपल वेरियंट्स ठाधा आहिनि। माना हुन में हिकिड़ो सादी लेग आहे जेकी कम कॉस्ट जी आहे, जेकी बेसिक रूटीन में तव्हां आराम सां यूज़ करे सघो था। पोइ हुन खां पोइ असांजी एम आहे जेका माण्हू बायोनिक लेग, माना हुन में हुनजी फुट मूवमेंट्स बि थींदी ऐं उहा ॾाढी एडवांस टेक्नोलॉजी आहे, हुन ते असां कमु कयूं पिया। हुन सां गॾु असां एक्ज़ोस्केलेटन ते कमु कयूं था, जेको सूट हूंदो आहे सॼो, जेका माण्हू माना हिकु एज खां पोइ उठी नथा सघनि या हुनजे मसल्स में एतिरी पावर न आहे त उहो जेको सूट आहे आयरन मैन जीअं माना माण्हू ॾिठी हूंदी त आयरन मैन जी तरह उहो सूट पाईंदो ऐं आराम सां वॉक करे सघे थो।
त इहा जेकी शयूं आहिनि माना असां नेशनल जोग्राफिक ते ॾिसंदा आहियूं या डिस्कवरी चैनल ते ॾिसंदा आहियूं, पर हाणे तव्हांजे साम्हूं आहे त इनशाला उहा टेक्नोलॉजी बि असां खां अचीव थी वेंदी। सही, नो डाउट। ऐं असां पाण जॾहिं इहा वीडियो पहिरें ॾिठीसीं, अॼु असां मिलिया आहियूं, प्रैक्टिकली हथ पिया मिलायूं मास बास सां, तो थिए पियो त ऐं असांखे फ़ख्रु पियो थिए तो हमारे नौजवान जो है इस तरह के काम कर रहे हैं, रियली हम प्राउड फील करते हैं माशाल्लाह मोटिवेटेड भी और आप हमारे हीरोज़ हैं और इंशाल्लाह आप दोस्तों की वजह से बहुत सारे ऐसे लोग हैं जिनकी ज़िंदगी आसान हो जाएगी और हमारी बहुत सारी दुआएं आपके साथ हैं। वेंदे वेंदे वरी बस चवंदा सिंध गवर्नमेंट हुजे, वफ़ाक़ी गवर्नमेंट हुजे या जेके इदारा उन्हनि खे कुझु चवणु चाहियो। सो बेसिकली जेका बि माण्हू आहिनि गवर्नमेंट लेवल ते या प्राइवेट लेवल ते डेफिनेटली हिन जी ज़रूरत आहे। या त ख़बर आहे ऐं वॉर जे करे बि खोड़ सारा माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंजा हथ ज़ाया थी विया आहिनि, लेग्स ज़ाया थी विया आहिनि, त हुनखे बि असांखे थोरो अगरि हिन ते थोरी सी सपोर्ट मिली वञे त डेफिनेटली सॼी दुनिया मां माण्हू हेॾे ईंदा। छो भला इहा जेकी हेल्थ टूरिज़म आहे जेका असां टूरिज़म कंदा आहियूं ऐं हेल्थ टूरिज़म जेका माण्हू वेंदा आहिनि इंडिया वेंदा आहिनि इलाज जे लाइ, त पाकिस्तान बि अची सघनि था हिन टेक्नोलॉजी लाइ। त पोइ हिन जो जेको छो भला इहा इकनॉमी में कंट्रीब्यूशन करी सघे थी ऐं इहा टेक्नोलॉजी इंडिजीनियस आहे ऐं गवर्नमेंट खे हिन खे सपोर्ट करणु घुरिजे ऐं डेफिनेटली अगरि न कंदा त पोइ डेफिनेटली असांजी बि हिकिड़ी लिमिट हूंदी। असां कोशिशि कंदासीं पर डेफिनेटली हिकिड़ो पॉइंट असां वटि अची वेंदो, छो भला इहा टेक्नोलॉजी जेकी इज़ीली सेलेबल आहे ॿाहिरि, त छो माना पाकिस्तान में छो असां सही। और आप अगर कुछ कहना चाहें? मेरा बेसिकली बस यही कहना चाहूँगा कि पाकिस्तान की बहुत ज़्यादा आबादी ऐसी है जो कि इस चीज़ की नीड में है, तो गवर्नमेंट को चाहिए कि डेफिनेटली कि उनकी नीड है, एटलीस्ट उनको इस काबिल करें कि वो अपने काम खुद कर सकें। उन्हें लाइक किसी के आगे हाथ ना फैलाना पड़े, नौजुबिल्ला उनको किसी को इन्हीं के कहना ना पड़े। गवर्नमेंट को चाहिए कि उनके लिए चीज़ें इतनी आसान कर दें कि और हमारे लिए भी ले कि हम लोग उनको इस चीज़ तक रसाई उनको आराम से मिल सके। लाइक मेरे जैसे बंदे को भी जो कि पूरा सर्च आउट करते करते पूरी दुनिया से कर आके लाइक यहाँ तक पहुँचा, तो जो एक आम आदमी है, ठीक है, जिसको इतनी वो नहीं है, एक्नॉलेज नहीं है, एक्सेस नहीं है, तो उसकी भी एक्सेस में ये चीज़ आ सके। बहुत शुक्रिया माज़ ज़ाहिद साहब ऐं कुरैशी साहब, अवां जी बि तमामु घणी महिरबानी ऐं वंस अगेन अवांखे लख लख वाधायूं हुजनि, ज़बरदस्त कमु कयो पिया ऐं ईंदड़ ॾींहंनि में अवां माशाल्लाह अञा वधीक बहितर कमु कंदा। हिकिड़ी ॾिसो न त उहो पैसो ॿी शइ पंहिंजी जॻह ते, पर जेका माण्हुनि जी ख़िदमत आहिनि उहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे ऐं उनजो जेको सिलो अवांखे रब सां ई ॾेई सघे थो, को बि इंसानु नथो ॾेई सघे। ऐं इंशाल्लाह ईंदड़ ॾींहंनि में वरी अवांखे ज़हमत ॾींदासीं। इन प्रोग्राम जो मक़सदु इहो त वधि खां वधि माण्हुनि ताईं इहा ॻाल्हि पहुचे त भई इहो हाणे दुनिया में मसइलो न रहियो आहे ऐं अवां जहिड़नि दोस्तनि सां राब्तो कंदो उन्हनि खे पेर हथ मिली सघनि था। सो नाज़रीन, हाणे अॼु असांजो जेको प्रोग्राम आहे इते ई पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। इंशाल्लाह हयाती रही वरी अवांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त।